रहीम पाण ही जल जलालहू पाण ही जान जमाल पाण ही सूरत पिरीअ जी पाण ही हुस्न कमाल पाण ही पीर मुरीद थिए पाण ही पाण ख़याल सभु सभो ई हाल मंझा ई मालूम थिए। अस्सलामु अलैकुम तमाम नाज़रीन, उम्मीद करियूं था तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में अव्हां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां भलीकार चवां थी। हैव अ गुड मॉर्निंग। सुबुह सुबुह जो सलाम अव्हां सभिनीनि खे क़बूल पवे। सुबुह जो पहर सुठो पहर, वणंदड़ पहर। ऐं हीउ प्रोग्राम सूमर खां वठी जुमे ताईं नाज़रीन अव्हां ताईं पहुचायो वञे थो, जेको प्रोग्राम लाइव हूंदो आहे ऐं स्क्रीन ते ॾिनल नंबर पिणु हली रहियो हूंदो आहे, जेको तव्हां डायल कंदा आहियो ऐं प्रोग्राम में शामिल थी सघंदा आहियो। प्रोग्राम जंहिं मौज़ूअ ते हली रहियो हूंदो आहे, जेका ॻाल्हि ॿोल हली रही हूंदी आहे, तव्हां जॾहिं प्रोग्राम में शामिल थियो था उन मुतालिक़ ॻाल्हि ॿोल करियो था त मूंखे अञा वधीक सुठो लॻंदो आहे ऐं उन ॻाल्हि खे कंटिन्यू करण में बि ॾाढो सुठो लॻंदो आहे ऐं महसूसु बि थींदो आहे त तव्हांजो जेको असां ताईं फीडबैक पहुचे थो उहो पिणु सुठो आहे, तव्हांजो साथ असां सां सुठो आहे ऐं तव्हांजो जॾहिं बहितरीनु साथ हूंदो आहे त यकीनन असांजी बि कोशिशि हूंदी आहे त उन ई हिसाब सां उहो प्रोग्राम खे काराइतो बणायूं ऐं प्रोग्राम खे ख़ूबसूरत बणाए अव्हां ताईं असां पहुचाए सघूं। असां पंहिंजे माहौल खे जॾहिं ॾिसंदा आहियूं, पंहिंजे इर्द गिर्द जॾहिं असांजी नज़र पवंदी आहे त चवंदा आहिनि त अछो कपिड़ो हूंदो आहे, उन ते हिकिड़ो वाइट डॉट हूंदो आहे, त असांखे उहो वाइट डॉट जेको आहे न वाज़े वाज़े नज़र ईंदो आहे। असां वटि जेको आहे न पोइ आस पास जेका उहा चङाई हूंदी आहे उहा नज़र न ईंदी आहे, पर हा उहे शयूं असांखे जल्दी ॻाल्हाइण वटां मिलंदियूं आहिनि, जेके शायदि वाक़ई में असांजे मुआशिरे में जिन जे करे उहा बदमज़गी फैलिजे थी, असांजे मुआशिरे में उहा गंदगी फैलिजे थी। पर हर माण्हूअ जो मां चवंदी आहियां त इंडिविजुअल रोल बि हूंदो आहे, हर माण्हूअ जो हिकिड़ो पंहिंजो किरदारु हूंदो आहे ऐं असांखे इहो पिणु ॾिसणु घुरिजे त असां किथे किथे पाण पंहिंजे उन माहौल में फिट थियूं था या असां पंहिंजे तरफ़ खां जेको पंहिंजो इनपुट ॾियूं था पंहिंजे माहौल में उहो असांजी तरफ़ खां कीअं आहे ऐं उन खां पोइ असांखे आउटपुट छा थो मिले। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो इंसानु जॾहिं सही तरीक़े सां हिकिड़ो बहितरीनु कमु करे रहियो हूंदो आहे त पोइ उनजी कोशिशि हूंदी आहे त मुंहिंजो जेको रोल हुजे, जेको मुंहिंजो कमु हुजे, उनखे मां सुठे अंदाज़ में करण जी कोशिशि करियां ऐं उनजो रिज़ल्ट बि मूंखे उन तरीक़े सां सुठो मिले। ऐं वाक़ई में पाण जेको आहे न नंढे हूंदे खां इहा शइ पढ़ी आहे त जेको ॿिज पोखिबो आहे त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांखे फल बि उन तरह मिलंदो आहे ऐं जेको ॿिज हूंदो आहे त पोइ समर उन तरह जॾहिं मिले थो त पोइ कोशिशि इहा ई हुजणु घुरिजे न त असां जेको ॿिज छटियूं था उहो सुठो हुजणु घुरिजे। उनखां पोइ उनजी केयर असां सुठी करियूं त असांखे ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो समर, उहो फल उन ख़ूबसूरत अंदाज़ में ज़रूरु मिलंदो। ऐं इहा ॻाल्हि बि पाण सभु ॼाणूं था त महिनत कंहिंजी बि रायगान कोन वेंदी आहे। को बि इंसानु महिनत करे ऐं उन इंसान खे कुझु वक़्त खां पोइ उनजो फल न मिले, इहो पॉसिबल न हूंदो आहे। तव्हां जंहिं कंसिस्टेंसी में हलंदा आहियो, तव्हां जंहिं मुस्तक़िल मिज़ाजी में हलंदा आहियो त पोइ उनखां उनजो जेको एंड आहे, उनजो जेको रिज़ल्ट आहे उहो तव्हांखे ॾाढो ख़ूबसूरत मिलंदो आहे। ऐं हमेशह कोशिशि इहा पिणु करणु घुरिजे त असां पंहिंजे तरफ़ खां कुझु जेकॾहिं घणो सुठो नथा करे सघूं त पोइ असांजे तरफ़ खां कंहिंखे कोई रंज बि न पहुचे, असांजे तरफ़ खां कंहिंखे का तकलीफ़ बि न पहुचे। उन ई तरह असां पंहिंजे माहौल में उन तरीक़े सां कुझु जेको आहे सो पंहिंजो रोल प्ले न कयूं जो असांजो माहौल बि जेको आहे सो गंदगी उन में फैलिजे, उन में गदलाइण हुजे। अॼु वणनि ते ॻाल्हाईंदासीं, अॼु धरती ते ॻाल्हाईंदासीं, धरती जी ख़ूबसूरती ते ॻाल्हाईंदासीं ऐं असां काफ़ी सारा उहे माण्हू बि ॾिसी रहिया हूंदा आहियूं जेके व्लॉगिंग करे रहिया हूंदा आहिनि, पंहिंजे सोशल अकाउंट्स खे जेको आहे सो माण्हुनि ताईं जॾहिं हिकिड़ो पैगाम पहुचाइनि था उन्हनि सोशल अकाउंट्स जे थ्रू, त उहो पैगाम ॾाढो सुठो हूंदो आहे। ऐं वणनि जी जेकॾहिं ॻाल्हि कजे थी त वण हिकिड़ी पूरी जीवत उन में आहे। वण हिकिड़े वण खे नुक़सानु पहुचाइण यानी तव्हां उन जीवत खे नुक़सानु पहुचायो था। हिकिड़ो वण पोखणु यानी तव्हां उहा पनाह गाह उन जीवत जे लाइ तव्हां पोखे रहिया आहियो। हिकु वण पोखणु यानी कंहिंजे लाइ छांव पैदा करणु। ज़रूरी न आहे त उन छांव जो हिसो असां बणिजूं, पर असांजे पोयां जेकॾहिं केरु उन छांव जो हिसो बणिजे थो त इहो पिणु असांखे ॿुधायो वियो आहे त इहे सभु शयूं बि उन सवाब में ईंदियूं आहिनि न, पर ख़ैर सवाब खे बि पाण छॾियूं था, हिकिड़ो पॉज़िटिव रोल त इंसान जो ज़रूरु थिए थो। सो इन बाबति अॼु प्रोग्राम में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं जंगियुनि बाबति दुनिया में इहा बाहि जेको आहे सो पखिड़िजी चुकी आहे ऐं इहो पिणु चयो वञे पियो त छा इहा जंग आलमी जंग में तब्दील थींदी। इहे जंगियुनि जा जेके बि असांखे इनिशिएटिव्स मिलनि पिया दुनिया में,
अमेरिका जो ईरान ते हमिलो करणु या इसरान जो ईरान ते हमिलो करणु वरी उनजी जवाबी कार्रवाई ॾियणु त छा इहे सभु आलमी जंगनि जी तरफ़ असांखे इहे शयूं वठी वञनि पियूं इन ॻाल्हि ते अॼु जे प्रोग्राम में बहस मुबाहिसो कंदासीं। अॼु जो प्रोग्राम ॾाढो ज़बरदस्त होपफुली इनशाला थियण वञण वारो आहे ऐं मां चाहींदसि त तव्हां आख़िर ताईं प्रोग्राम तव्हां ज़रूरु ॾिसंदा रहिजो। व्यूवर्स, हिन प्रोग्राम सां तावन बि मौजूदु आहे, ख़ासि तावन मौजूदु आहे सोना जो। सोना सां ई आहे कामयाबी। इनामी स्कीम सोना आणे रहियो आहे पंहिंजे हारी भाइरनि लाइ बेशुमार इनाम खटण जो शानदार मौक़ो। सो हिन ई तावन सां पंहिंजे प्रोग्राम जी तरफ़ नाज़रीन अॻियां वधूं था ऐं सोना बोरान DAP बोरान जी हिकु जेतिरी तक़सीम वधीक फल फूल पैदावार भरपूर इन सहकार सां पंहिंजे प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधणु चाहींदमि। आयल जेके मुंहिंजा मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जो तारुफ़ मां कराइणु चाहींदमि। पहिरीं सीट ते जनाब मूंसां गॾु मौजूदु आहिनि इमरान अली नूनारी साहब। पॉलिटिकल साइंस में पाण जनाब सिंध यूनिवर्सिटी में पंहिंजी बहितरीनु ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि ऐं उनखां अलावा जेकॾहिं फॉरेन पॉलिसी एंड सिक्योरिटी जी ॻाल्हि कजे त उते बि संदन तमामु बहितरीनु किरदारु आहे ऐं जॾहिं बि सर्जन जूं एक्टिविटीज़ ॾिसंदा आहियूं त ॾाढो सुठे तरीक़े सां कमु करे रहिया हूंदा आहिनि। मां हमेशह चवंदी आहियां त उस्ताद इन तरह ई हुअणु खपनि जो को शागिर्दु जेकॾहिं उन्हनि वटि पंहिंजो मसइलो खणी वञे त उन्हनि वटि उहो उस्ताद जेको आहे न उन पनाह जीअं हुजे, उन छांव जीअं हुजे, उहो उस्ताद उन्हनि खे उनजो सोल्यूशन ॿुधाए। न की ईअं बि थींदो आहे न कुझु उस्ताद अहिड़ा बि हूंदा आहिनि जिन वटि तव्हां पंहिंजो मसइलो खणी वञो त तव्हांखे शायदि मसइलो अञा वधीक लॻंदो आहे, तव्हांखे सोल्यूशन कोन मिलंदो आहे। सो यूनिवर्सिटी जहिड़े इदारे में हिन तरह जेके उस्ताद आहिनि तमामु बहितरीनु पंहिंजो ख़िदमतूं सर अंजाम ॾियनि पिया। तव्हांखे दिलि जी गहराई सां भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। वॾी महिरबानी सर, थैंक यू सो मच तव्हां टाइम ॾिनो आहे। होपफुली त तव्हांजी मौजूदगी में अॼु जो जेको प्रोग्राम आहे ॾाढो ज़बरदस्त असांजे व्यूवर्स ताईं पहुचंदो। तव्हांजे वक़्तु ॾियण जी आउं थोराइती आहियां। ॿियो असांखे बि ख़ुशी थींदी आहे जॾहिं जॾहिं ईंदा आहियूं त कुझु शेयर कयूं, नाज़रीन ताईं पहुचे इंफॉर्मेशन ॼाण ऐं कुझु पंहिंजी राय ॾियूं, छो जो दुनिया इंफॉर्मेशन जी आहे। बिल्कुलु जी, बिल्कुलु। ऐं हूअं बि जनाब पाण जॾहिं बि ॻाल्हाईंदा आहिनि ॾाढो कंपोज़्ड वे में ॻाल्हाईंदा आहिनि। हिननि जी हिकिड़ी सुठी रिसर्च हूंदी आहे ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो इंसानु जेको पढ़ंदो रहे थो त उनखां पोइ जॾहिं उहो ॻाल्हाए थो त उनजो जेको ॻाल्हाइणु हूंदो आहे उहो टू दी पॉइंट हुजे थो ऐं ॾाढो कंपोज़्ड वे में जनाब पाण बयानु कंदा आहिनि। सो अॼु उन्हनि सां जेको आहे सो जंगियुनि बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। उनखां अलावा अब्दुल रहमान पल्ली साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। जॾहिं मां उनजे सोशल अकाउंट्स जी ॻाल्हि कयां थी त सोशल अकाउंट्स उन्हनि जा फेसबुक जी ॻाल्हि कजे, इंस्टाग्राम जी ॻाल्हि कजे या यूट्यूब ते जेतिरो उन्हनि जो कमु आहे तमामु बहितरीनु कमु आहे। असांजे एनवायरमेंट जे लाइ उहो जेको कमु करे रहिया आहिनि तमामु बहितरीनु कमु करे रहिया आहिनि। तव्हांखे दिलि जी गहराई सां मां भली कार चवां थी। अस्सलाम वालेकुम, हैव अ गुड मॉर्निंग। थैंक यू। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, माशाअल्लाह जी, ज़बरदस्त। अच्छा सर इमरान, तव्हां सां ई शुरूआति करणु चाहींदमि प्रोग्राम जी। अमेरिकी हमले खां पोइ तव्हां हिन सूरत हाल खे कीअं था ॾिसो? पहिरियों त ॻाल्हि कंदासीं, हिकिड़ो कोर्ट आहे कंहिं चयो आहे, छो जो जंग जी ॻाल्हि हली रही आहे, तबाही मची पई आहे पूरी दुनिया में ऐं सॼी दुनिया जूं नज़रूं आहिनि इन कॉन्फ्लिक्ट ते। ईरान जेको इसराइल जो शुरू थियो आहे विच में, चवंदा त बजाए जो पहिरीं तव्हांखे जंग तव्हांखे ख़तमु करे छॾे, उनजे बजाए जंगनि खे छो न ख़तमु कयूं, या जंगनि जो एंड हुजणु खपे। पर हिते सूरत हाल ॿी ॾिसण में अचे पई, जेकी ख़ासि तौर ते कल्ह राति खां डेवलपमेंट जेकी थी आहे, अमेरिकन जेके B-2 जहाज़नि उन्हनि जेको आहे त बम्बार्डमेंट कई आहे 3 न्यूक्लियर फैसिलिटीज़ ते ईरान जे ते। ऐं इहा का आम ॻाल्हि न आहे, या नाज़रीन खे बि बहितर ख़बर आहे त ही फस्ट टाइम दुनिया में यानी पहिरियों चकर थियो आहे जो अहिड़ा बोम जेके बंकर ब्लास्टर बोम्स जंहिंखे चयो वञे थो, जेके चयो वञे थो त अमेरिका वटि आहिनि सिर्फ़ु इहे बोम्स, ऐं इहे पहिरियों चकर यानी इस्तेमालु थिया आहिनि। ऐं जेकॾहिं असां ॾिसूं हिस्ट्री में त एटॉमिक बोम बि जॾहिं ठहियो त फस्ट टाइम अमेरिका यूज़ कयो हिरोशिमा ऐं नागासाकी ते, ऐं उनजा जेको नतीजा, उनजी भोगनाऊं, उनजी जेको सफ़र कनि था, जेको अंग्रेज़ी में सफ़र आहे यानी भोगनि था उनजी अवाम हिरोशिमा नागासाकी, अॼु ताईं बि उहे अपाहिज पैदा थियनि था। उहो बि अमेरिका पहिरियों यूज़ कयो ऐं हीअ ब्लैक जेको हीअ बोम्स आहिनि हीअ बि पहिरियों चकर अमेरिका यूज़ कयो आहे, तजुर्बो कयो आहे ईरान ते। ऐं उन्हनि जे मुताबिक़ त असां हिकु सक्सेसफुल इहो असांजी मिशन आहे। ट्रम्प फौरन इन जेको धमाका कयईं ईरान ते न्यूक्लियर फैसिलिटीज़ ते 3, चए थो त पूरी मुकमल तौरु तबाह कई आहे ऐं असांजी मिशन जेको आहे कामयाबु वई आहे। इहो अमेरिकन सदर मुताबिक़ आहे। ऐं उन्हनि जो ॿी वरी जेकी स्टेटमेंट हुई साॻी उन प्रेस कॉन्फ्रेंस में
तमामु ख़तरनाक जेकॾहिं ईरान असां ते रिटेलिएट कयो उन जवाबी कार्रवाई कई त असां वधीक हमला करे सघूं था ऐं असांजे उहे साइट्स निशाने ते आहिनि ऐं टारगेट्स असांजा कैलकुलेटेड आहिनि ऐं इहा अञा ख़तरनाक वरी स्टेटमेंट आहे। पर हाणे ॾिसूं त इहे जेकॾहिं अमेरिका चए थो त असां सक्सेसफुल कया पर छा उन्हनि वाक़ई मुकमल तौर ते न्यूक्लियर फैसिलिटीज़ खे तबाह कयो आहे यानी यूरेनियम जिथे इनरिच थींदो आहे यूरेनियम जेकॾहिं उहो ख़ासि पर्टिकुलर डिग्री आहे मख़सूस उन खां जेकॾहिं हाइ ते वेंदो त जेको सिविल न्यूक्लियर एनर्जी आहे उहा तव्हांजी न्यूक्लियर एनर्जी में तब्दील थी वेंदी यानी बम ठाहे सघो था स्मोकिंग गन्स पैदा करे सघो था एटम बम ठाहे सघो था पर ईरान जो अहिड़ो को इरादो न आहे ऐं जेको स्टेटमेंट ॾींदो रहियो आहे बार बार वरजाए करे त असां एटम बम न ठाहे रहिया आहियूं हीअ पीसफुल पर्पस लाइ आहे सिविल एनर्जी लाइ आहे असांजा के ख़तरनाक इरादा न आहिनि न को कंहिं ते कब्ज़े जा इरादा आहिनि या न को दुनिया खे तबाह करण जा इरादा आहिनि इहा उन्हनि मुताबिक़ आहे पर जेकर वरी ॾिठो वञे त इन्हनि जी वरी रेंज केतिरी आहे जेको ब्लैक जेको बस इहे बम्स आहिनि इहे किरिया त आहिनि पर उन्हनि जी रेंज आहे 200 फीट्स ऐं तजदीदकार इहो बि चवनि था त थी सघे थो त ईरान उन खां हेठि गहराई में इहे यूरेनियम जो एनरिच रखियो आहे ऐं उन तो ही शायदि पहुची न सघिया आहिनि ऐं इहे बि ख़बरूं हलनि पियूं त उन्हनि जो जेको आहे जेको यूरेनियम एनरिचमेंट उन्हनि पहिरियों ई मुंतक़िल करे चुका 2 ॾींहं 20-21 तारीख़ ते ऐं उन खां 15 ऐं 16 तारीख़ ते उन्हनि जा जेको टैंकर्स हुया उन्हनि जे ज़रिए हू यूरेनियम खे कंहिं सीक्रेट प्लेस ते मुंतक़िल करे चुका अगरि उहे करे चुका आहिनि त पोइ अमेरिकन जेको चाहिनि पिया या इसराइली जेको चाहिनि पिया त यूरेनियम एनरिचमेंट खे ख़तमु कयो वञे त जीअं ईरान एटम बम न ठाहे सघे ईरान वटि बम न अचे त पोइ त इहे मुंहिंजे ख़्याल में मक़सदु पूरा हुन जा नथा थियनि जेको हू चाहिनि पिया छो जो जंग जॾहिं कंदा हो कंहिं ते हमलो कंदा हो तव्हांजा ऑब्जेक्टिव्स हूंदा मक़सदु हूंदा आहिनि ऐं जेकॾहिं उहे मक़सदु तव्हांजा सर्व नथा थियनि पूरा नथा थियनि तव्हांजी मिशन कामयाबु न आहे अमेरिकन तरफ़ां हा बिल्कुलु अच्छा इहा ॻाल्हि बि त सर्कुलेट थिए पई न त डोनाल्ड ट्रम्प जेकॾहिं चाहे थो जंग ख़तमु थिए ऐं उनजे लाइ जेको आहे सो हिन हिकिड़ो हिकिड़ो स्टेप खयो आहे त हाणे जेको आहे सो ईरान चुप थी वञे त इहो ई स्टेप इसराइल जॾहिं बमबारी कई पिए जॾहिं नसल कशी कई पिए त उते बि त इहो स्टेप खणी सघियो पिए न डोनाल्ड ट्रम्प एग्ज़ैक्टली इहा ई ॻाल्हि अॻिते असां शेयर करणु पई चाहे त डोनाल्ड ट्रम्प सिर्फ़ु नज़र विझे थो ईरान ते पर ऐं इहो बि चयो वञे त छो जो नेतन्याहू जेको इसराइली आहे प्राइम मिनिस्टर उनजो मेन ऑब्जेक्ट हुयो त हिननि जी न्यूक्लियर फैसिलिटीज़ खे ख़तमु कई ऐं ॿियो पर उहो स्टेटमेंट चेंज कंदा रहनि था असां अगरि ॾिसूं त कंहिं चवंदा रिजीम चेंज जी ॻाल्हि था कनि न्यूक्लियर फैसिलिटीज़ ख़तमु करण जी ॻाल्हि था कनि एटम बम ख़तमु करण जी ॻाल्हि था कनि वरी चवंदा कंहिं मिज़ाइल प्रोग्राम ख़तमु हुजणु खपे कंहिं चवंदा प्रोक्सीज़ उन्हनि खे ख़तमु हुजणु खपे यानी तव्हां चाहियो छा था आख़िर ऐं जेकी तव्हांजो सुवालु आहे त वाक़ई इहो दुनियावी सुवालु करे थी जेकॾहिं ईरान ते नज़र तव्हां विझो था उनजा एटम बम ठाहिण तव्हांखे नज़र अचे थो जेको हालांकि उन्हनि जो प्रोग्राम बि न आहे ऐं पर जेकॾहिं इसराइल वटि ॾिसूं त 35-40 सालनि खां सीक्रेट प्रोग्राम हुयो ऐं हू एटम बम जो तजुर्बो बि करे चुको आहे हिकिड़ो न्यूक्लियर ताक़त आहे पर उन ते के बि न पाबंदियूं आहिनि न उन ते ॻाल्हि थिए पई न उन ते के जेको इकनॉमिक आहिनि पॉलिटिकल आहिनि या मिलिट्री आहिनि जेके पाबंदी विधियूं आहिनि उहे का बि न आहिनि यानी उनखे खुलियल छूट ॾिनी वई आहे त इहो ॾिसूं त पोइ ख़तरनाक केरु आहे ख़ैर ईरान आहे वधीक या इसराइल आहे इसराइल ख़तरनाक आहे ऐं जेकर ॾिठो वञे असां मुस्लमान मुल्क बि समूरा जेके 57-58 मुल्क आहियूं जेकॾहिं वेस्ट गॾु थी सघे थी हिकिड़े पेज ते ऐं हीअ सभु गॾु थी सघनि था त पोइ मुस्लमान छो नथा थी सघनि ईरान जो छो न साथ ॾेई था सघनि त इहा ॻाल्हि खे वधाईंदे जेको इन जो जवाबु ॿियो बि ईअं बि थी सघे पियो त IAEA जेको इंटरनेशनल एटॉमिक एनर्जी एजेंसी जो इदारो आहे उन वाज़े सबूत ॾिना आहिनि वाज़े स्टेटमेंट ॾिना आहिनि उनजे DG त ईरान को बि एटम बम न ठाहे रहियो आहे असां वटि सबूत आहिनि ऐं उन खां अलावा अमेरिकन ख़ुदि इंटेलिजेंस एजेंसी उन सबूत प्रोवाइड कया आहिनि उन स्टेटमेंट ॾिनी आहे ऐं सदर ट्रम्प खे ॿुधायो आहे त हीअ को एटम बम न ठाहे रहिया आहिनि हिननि जो पीसफुल पर्पस लाइ ऐं वरी तव्हां ॾिठो त सदर जी स्टेटमेंट वरी हैरत अंगेज़ हुई सुपर पावर जी असांजी इंटेलिजेंस इज़ स्पीकिंग लाइ कूड़ ॻाल्हाए रही आहे ग़लति ख़बर आहे त इन जी इंटेलिजेंस जी पोइ साख जा बचंदी ऐं उन खां अलावा जेकॾहिं ॾिठो वञे त वर्ल्ड कम्यूनिटी बि इहो ई मञे रही आहे त जेको ईरान को बि एटम बम न ठाहे रहियो आहे ऐं ईरान बार बार पाण बि चवंदो रहे त इसराइल जी जेका ॻाल्हि कयूं था वाक़ई उहो ॾिसो ज़ुल्म
केतिरो कर रहा है, नस्लकशी कर रहा है, बिल्कुल रोज़ ॿार पोड़ा नौजवान के मारे रहा है, फ़लस्तीन के गज़ा ते कब्ज़ो कर रहा है, वो तो खुलियल कब्ज़ो कर रहा है, जंग विड़ी रहियो आहे, माण्हू डेली मारे 50 खां 100, त उन जी का ॻाल्हि न थी। ऐं 1700 त लॻभॻि 1700 अस्पताल ते उन्हनि हमला कया आहिनि फ़लस्तीन में, सिर्फ़ु हिननि जी हिकिड़ी अस्पताल ते हमिलो कयो ईरान, त हुननि जूं दाहूं निकिरी वियूं। आख़िर इन में राज़ कहिड़ो हुयो? ऐं वरी ॿियो बि चयो वञे पियो, इहा बि ॻाल्हि तजज़ियेकार चवनि पिया त जेकॾहिं उन अस्पताल ते हिकिड़ो बम किरियो आहे, जेकर मिज़ाइल किरियो आहे सॉरी ईरान जो, त उन ते उहे रड़ियूं था कनि, छाजे लाइ? आख़िर उनजी वरी भरिसां ई डिफेंस मिनिस्ट्री बि इसराइल जी, त छा उन जे हेठां कुझु आहे छा भला जेको अस्पताल? हा, अस्पताल ते बम न किरणु खपनि, मिज़ाइल न किरणु खपनि, छो जो तव्हां जॾहिं जंग विड़ो था उन में ज़ख़्मी आहिनि या ॿिया माण्हू अचनि पिया जेके ॿार आहिनि, सिविलियन आहिनि, त इलाज लाइ ईंदा, उहे किथे कराईंदा? एग्ज़ैक्टली। अच्छा सर, ही ॻाल्हि ॿोल त ॾाढी सुठी हले पई, पर मां चाहींदसि त पहिरियों असां ब्रेक वठूं। प्रोग्राम जी फर्स्ट ब्रेक आहे, उन खां पोइ पाण कंटिन्यू कयूं था प्रोग्राम के। व्यूअर्स, वक़्तु थी वियो आहे शुरूआत कमर्शियल ब्रेक जो। प्रोग्राम सां भरपूर सहकार मौजूदु आहे सोना जो। सोना सां ई आहे कामयाबी इनामी स्कीम। सोना आणे रहियो आहे पंहिंजे हारी भाइरनि लाइ बेशुमार इनाम खटण जो शानदार मौक़ो। सोना जो जदीद ऐं वधीक अफ़ादियत वारो भाण सोना यूरिया ज़िंक कोड, सोना यूरिया नीम कोड ऐं सोना बोरान DAP ख़रीद करियो ऐं ॿोरीअ में मौजूदु कार्ड स्क्रेच करियो ऐं इज़ाफ़ी पैदावार सां गॾु खटियो ट्रैक्टर, मोटरसाइकिलूं, LEDs, मोबाइल फ़ोन्स ऐं बेशुमार क़ीमती इनाम। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। तड़नि खे ॿीहर भलीकार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं प्रोग्राम हिन वक़्तु लाइव हली रहियो आहे, तव्हां फ़ोन कॉल जे थ्रू प्रोग्राम में शामिल बि थी सघो था। प्रोग्राम सां भरपूर सहकार मौजूदु आहे सोना जो। सोना सां ई आहे कामयाबी इनामी स्कीम। सोना सां ई आहे कामयाबी ऐं गॾोगॾु इनामी स्कीम बि आहे। सोना आणे रहियो आहे पंहिंजे हारी भाइरनि लाइ बेशुमार इनाम खटण जो शानदार मौक़ो। सोना जो जदीद ऐं वधीक अफ़ादियत वारो भाण सोना यूरिया ज़िंक कोड, सोना यूरिया नीम कोड ऐं सोना बोरान DAP ख़रीद करियो ऐं ॿोरीअ में मौजूदु स्क्रेच कार्ड उते मौजूदु हूंदो ऐं इज़ाफ़ी पैदावार सां गॾु खटियो ट्रैक्टर, मोटरसाइकिल, LEDs, मोबाइल फ़ोन्स ऐं बेशुमार क़ीमती इनाम। प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। प्रोग्राम में मौजूदु आहिनि इमरान अली नुनारी साहब, सिंध यूनिवर्सिटी में तमामु बहितरीनु पाण पंहिंजो ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। तमामु बहितरीनु पाण उस्ताद आहिनि, पॉलिटिकल साइंस डिपार्टमेंट सां उन्हनि जी वाबस्तगी आहे। ऐं गॾोगॾु जनाब उन्हनि जी जेकॾहिं ॻाल्हि कजे थी त पाण हिकु तमामु सुठा उस्ताद न आहिनि, पर उहो उस्ताद जेको पंहिंजी सर्विसिस जॾहिं ॾेई रहियो हूंदो आहे उन सिंसियर हूंदो आहे ऐं तमामु सुहिणे अंदाज़ में कमु करे रहियो हूंदो आहे, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनजो हिकिड़ो पंहिंजो लेवल ज़रूरु हूंदो आहे। नाज़रीन, उन खां अलावा अब्दुल रहमान पली साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं अब्दुल रहमान पली साहब जी तरफ़ अॻियां वधंदासीं। जी सर, तव्हांजो जो कमु आहे ॾाढो शानदार, ॾाढो ज़बरदस्त कमु आहे। जानवरनि सां उहो प्यारु करणु, पंहिंजो माहौल दोस्त रहण जो सबूत ॾियणु, हिन कम खे केतिरे सुठे तरीक़े सां करण जी कोशिशि हूंदी आहे, केतिरो इंजॉय कंदा आहियो? फोटोग्राफी इट्स हिकु आर्ट आहे ऐं नेचर सां प्यारु करणु इहो इंसान जो कुदरती हिकिड़ो लगाव थी सघे थो। इहो तव्हां बाय प्रोफेशन चूज़ नथा करे सघो त वाह आऊं नेचर लवर आहियां, उहो तव्हांजे अंदरि जो हिकिड़ो आहे। उहो हिकिड़ो अंदरि जो हिकिड़ो हूंदो आहे। हिकिड़ो असां निज ॻोठाणा माण्हू आहियूं त उहो ॻोठ में हिकिड़ियूं शयूं ॾिठियूंसीं, नंढपण खां असीं वॾा थियासीं, पोइ यूनिवर्सिटी में आयासीं। बाक़ी वीडियोग्राफी जो मूंखे बचपन खां शौक़ु हुयो। जॾहिं खां मोबाइल फ़ोन आया पाण हुनखे कैप्चर कयूं, कैमराऊं आयूं। हाणे त पाण चऊं था जेके सोशल मीडिया आहे त पाण दुनिया ग्लोबल विलेज आहे, ठीकु आहे, पाण दुनिया सां कनेक्टेड आहियूं। पर मुंहिंजो पंहिंजो हिकिड़ो आइडियो आहे, मुंहिंजो पंहिंजो माइंड सेट आहे त असां पंहिंजे ॻोठ खे दुनिया सां कनेक्ट कयूं। बेसिकली ईअं थींदो पाण ॻोठा खां मूव थी शहर ईंदा आहियूं त बसि दुनिया सां कनेक्ट थियूं असां शहर, पर ईअं न आहे। हींअर ग्लोबल विलेज आहे। तव्हां पंहिंजे ॻोठ में वेही पॉज़िटिव शयुनि खे प्रमोट कयो, पंहिंजे ॻोठ खे प्रमोट कयो ऐं दुनिया खे चओ त अव्हां सां कनेक्ट थिए। बज़ाहिर तव्हां वञी मूव थियो। उन जी बनस्बत बाक़ी व्लॉगिंग ऐं फोटोग्राफी मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे सिंध जो हिकिड़ो पॉज़िटिव इमेज माण्हुनि जे अॻे पेश कजे, छाकाणि हिकिड़ो नफ़्सा नफ़्सी जो आलम आहे जिथे किथे मनफ़ी शयूं वधीक हाइप क्रिएट कनि थियूं बनस्बत पॉज़िटिव शइ जी। हिकिड़ो सनसेट आहे, उनखे कैप्चर करण लाइ केतिरी महिनत रुकावट हूंदी आहे, उनखे व्यू खे कैप्चर करण लाइ। ऐं ॻोठाणी ज़िंदगी आहे, फितरत आहे, आर्ट आहे। ऐं चवंदा आहिनि आर्टिस्ट सफ़ा नफ़ीस इंसानु हूंदो आहे, कपा जीअं उनजो अहसासु हूंदो आहे,
पोइ मुंहिंजी बि इहा ई कोशिशि रही आहे त पंहिंजे ॻोठ खे प्रमोट कजे, पंहिंजी सिंध जो पॉज़िटिव इमेज खे प्रमोट कजे, शहर वञनि, नंढा नंढा मेला हुजनि उनखे एक्सप्लोर कजे, नंढा ॿारपण बचपन आहे पंहिंजो जी पाण बचपन गुज़ारियोसीं उहो, ऐं हाणे जेको ॿारनि जो कंपेरिज़न आहे, शहर जो ॿारु आहे ऐं ॿाराड़ी जो ॿारु आहे। तव्हां फॉर सपोज़ जेकॾहिं हींअर शहर जो ॿारु हाई फाई सोसाइटीज़ में रहे थो, विला चओ फ्लैट चओ, उन जी बनस्पत हिकिड़ो ॻोठ जो नंढो ॿारु जेकॾहिं तव्हां वञो न मुंहिंजे ॻोठु ईंदो न की हिकिड़े नंढड़े ॿार पुछंदो आहे रहमान किथे आहे, तव्हांखे सॼो ॻोठु ॿुधाईंदो फलाणी हंधि आहे। उन जी बनस्पत तव्हांजे फ्लैट जे साम्हूं वारे केरु वेठो आहे, केरु आहे, केरु कुझु ख़बर ई न आहे, छाकाणि इहो कम्युनिकेशन गैप आहे असांजी शहर ऐं ॻोठ जे विच में। असां चऊं था इन खे ख़तमु कयूं ऐं पंहिंजी हिकिड़ी सिंध जो हिकिड़ो पॉज़िटिव इमेज आहे उहो माण्हुनि ताईं पहुचायूं। बिल्कुलु बिल्कुलु, तमामु बहितरीनु ही कमु करणु कॾहिं खां शुरू कयो? तव्हां जीअं त चयो त जेका आर्टिस्टिक पर्सनैलिटी हूंदी आहे उहा उन तरीक़े सां बणाई कोन वेंदी आहे, पर कुदरत जे तरफ़ खां उहा क्रिएटेड हूंदी आहे। ऐं तव्हां जॾहिं नेचर खे मुहबत कयो था, उन नेचर सां तव्हांजो प्यारु आहे, तव्हां माहौल दोस्त आहियो, त तव्हां बाय चॉइस त नथा वञो, पर कुदरती तव्हांखे उहा मुहबत हूंदी आहे तव्हांजे दिलि में, तॾहिं तव्हां कुझु करणु चाहींदा आहियो पंहिंजे माहौल जे लाइ। हीउ कमु करणु कॾहिं खां स्टार्ट कयो? नंढपण खां ई शौक़ु हुयो, तॾहिं खां ई कोशिशि हुई? इन शइ जो क्रेडिट ऐं सॼो मुंहिंजो मरूम चाचा हाजी नूर मोहम्मद अली खे ॾियां थो, जेको असांजे एरिया जो हिकिड़ो रोल मॉडल चइजे। माना इंसानियत सां त प्यारु करणु हर पाण सभिनी खे करणु घुरिजे, ठीकु आहे न, पर हू असास इंसानु हुयो, असांजी परवरिश उनजे हथ में थी। असीं ख़ुशि नसीब सम्झूं था त असांजे घर में ई असांखे पंहिंजा रोल मॉडल मिलिया, पंहिंजे चाचा जी सूरत में, पंहिंजे बाबा जी सूरत में, त हू माना पखी पालणु, वणनि जो ख़्यालु करणु, वणनि खे न वढणु ॾियणु, त इहो शयूं पंहिंजे घर में ई उनखे असांखे बर्थ मिलियूं। मुंहिंजी कोशिशि इहा हुई त उनखे पर अॼु जे जिदत में नए दौर में उनखे डिजिटलाइज़ कयां, उन करे। बाक़ी फोटोग्राफी ऐं मूंखे ट्रेवलिंग जो ॾाढो क्रेज़ आहे, असांजो हिकिड़ो दोस्तनि जो सर्किल आहे, असां पाकिस्तान पंहिंजे कश्मीर खां वठी कारूंजर, हितां खां कश्मीर पाकिस्तान पूरो एक्सप्लोर कंदा आहियूं ऐं उनखां अलावा कैंपिंग कंदा आहियूं। उन में मुंहिंजो रोल इहो हूंदो आहे वीडियोग्राफी जो ऐं फोटोग्राफी जो, त मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त डिफरेंट एंगल सां फ़ोटो कढां, वीडियोज़ कढां। ऐं हींअर बि मुंहिंजी फ़ोटो आहिनि जेके डिफरेंट सोशल मीडिया प्लेटफॉर्म ते मतिलबु वायरल आहिनि। बिल्कुलु तव्हां हिन वक़्तु जॾहिं ॻाल्हायो पिया त प्रोग्राम में जेको स्क्रीन आहे उन ते गॾोगॾु जेको आहे सो तव्हांजी वीडियोज़ ऐं फोटोग्राफी गॾु हलाई वञे पई, असांजे व्यूअर्स ताईं असां पहुचायूं पिया। ऐं घटि उहे माण्हू हूंदा आहिनि जेके पंहिंजे माहौल जे लाइ घणो कुझु सुठो करे रहिया हूंदा आहिनि, घणो कॉन्ट्रीब्यूट करे रहिया हूंदा आहिनि। कोशिशि ज़रूरु कजे त असां जेको आहे पंहिंजी ज़िंदगी में हिकिड़ो वण त घटि में घटि पोखियूं। पर मां चवंदी त असां वटि न पाकिस्तान में पॉलिसी हुजणु खपे त जेको पंहिंजो घर जेको आहे पंहिंजी रजिस्ट्रेशन कराए थो उहो एटलीस्ट हिकिड़ो वण त पोखे, असांजे माहौल में एतिरो कॉन्ट्रीब्यूट त पाण सभु करे ई सघूं था पंहिंजे माहौल जी बहितरी जे लाइ। इन ते मूंखे शेर यादि आयो त शिकवाए ज़ुल्मत से कहीं बेहतर है कि अपने हिस्से की क्षमा जलाएं। असांखे माना गवर्नमेंट या इदारनि खे चवण खां पहिरीं असांखे पंहिंजे पाण जो हिसाबु करणु खपे त असां एज़ फर्द सोसाइटी खे छा कंट्रीब्यूट कयूं पिया, पंहिंजे ॻोठ में, पंहिंजे आस पास खे, पाण पंहिंजे घर जे माहौल खे बहितर कंदासीं त सोसाइटी ऑटोमेटिकली बहितर थी वेंदी। उन करे कंहिं इदारनि ते ब्लेम करण खां बहितर आहे त असां पंहिंजो ॻोठ बहितर कयूं, ॻोठ खां पोइ शहर बहितर कयूं। ऐं हीअ अॼुकल्ह तव्हां ॾिसो पिया हीअ जेको आहे हींअर गर्मी टेम्परेचर ॾींहं ॾींहुं वधे पियो, कंक्रीट जो हिकिड़ो माना तूफ़ान ठहियो पियो, शहरनि जा शहर आबाद थियनि था, पर तव्हांजी ॻाल्हि वांगुरु त उन्हनि खे बाउंड कयो वञे त घटि में घटि तव्हां हिकिड़ो सोसाइटीज़ में हिकिड़ो व्लॉग हाई फाई सोसाइटी पर उन में वण त इंक्लूड कयो, ॾींहं पंहिंजा ॿेला कटजनि पिया। ॻोठनि में बि हाणे इहो सोसाइटीज़ और कॉन्सेप्ट अची वियो आहे, तव्हांजा घर त ॾाढा ज़बरदस्त ठाहिया पिया, त सोलर सिस्टम बि लॻो पियो पर तव्हांजे लॉन में हिकिड़ो वण बि कोन्हे। सही पिया चओ, बिल्कुलु सही पिया चओ। अच्छा, मुंहिंजे ख़्याल सां बजट में बि 8% ॾिनो वियो आहे, इहो छा सफिशिएंट आहे असांजे माहौल जे लाइ? असां रोज़ हर ॾींहं ते असां जेको आहे सो इहा ख़बर ॿुधूं था त गर्मी जा नवां रिकॉर्ड्स ठहनि पिया, उन खां पोइ जॾहिं बजट साम्हूं अचे थी त एतिरी सारी बजट मां असांखे 8% मिले थो पंहिंजे एनवायरनमेंट जे लाइ, छा था सम्झो? बजट गवर्नमेंट जूं जो कुझु पॉलिसीज़ आहिनि, गवर्नमेंट उन्हनि लाइ फंड रखे थी, गवर्नमेंट जा उन स्पेसिफिक इदारा आहिनि जेके इन्वायरमेंट ते कमु कंदा, इन्वायरमेंट जूं मिनिस्ट्रीज़ बि आहिनि, ठीकु आहे, उन्हनि जी बजट अचे थी। पर वरी उहा ई ॻाल्हि अचे थी न, पाण इदारनि ते ब्लेम कयूं था, हिकिड़ो गवर्नमेंट जो हिकिड़ो निज़ाम आहे उहो पंहिंजे तरफ़ सां हले थो। पाण खे सोसाइटी में पंहिंजे पाण खे उहो बहितर करणु खपे त पाण अमली तौर ते पाण केतिरो कमु कयूं था। जॾहिं आउं सुठो कमु कंदुसि त सर बि मूंखे एप्रिशिएट कंदो,
ठीकु आहे न। ईअं ई मुंहिंजो इहो नज़रियो आहे त पाण गवर्नमेंट जे आसिरे वयूं, उन खां बहितर त पाण अमली तरह ते कमु कयूं। हा सही ॻाल्हि आहे। ऐं मुंहिंजे दोस्तनि खे बि इहो हूंदो अथव, ऐं बर्थडे सेलिब्रेशन कयो था, होटलुनि ते वञो था न, अवां ते माण्हू पोस्टूं रखंदा, इन खां बहितर अवां चओ त भाउ मूं ते पोस्ट रखण खां बहितर हिकिड़ो वणु लॻायो। सही पिया चओ, इहा ॾाढी तव्हां ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे। अच्छा अॼुकल्ह त माण्हू मैसेज बि करे रहिया हूंदा आहिनि त तव्हां वीडियो ठाहियो, मुंहिंजी बर्थडे आहे, तव्हां मूंखे विश कयो, इहा बि ॻाल्हि ॾाढी अजीब लॻंदी आहे। वेल प्रोग्राम जी तरफ़ जेको आहे सो अॻियां वधूं था। इमरान नूनारी साहिबु पाण जनाब मौजूदु आहिनि। सर जेकॾहिं ईरान जी ॻाल्हि करियूं था, ईरान जो जेकॾहिं रिस्पॉन्स अचे थो त छा था सम्झो त उहो रद्द अमल कीअं हूंदो? ॾिसो जेको ट्रम्प आहे अमेरिकन सदर, चवंदा रिस्पॉन्स जेकर ॾिनो वेंदो त असां वधीक जवाबी कार्रवाई कंदासीं, पर आर्टिकल 51 मुताबिक़ यूनाइटेड नेशन सिक्योरिटी काउंसिल मुताबिक़ तव्हां जवाबी कार्रवाई करे सघो था, जवाबु ॾेई सघो था सेल्फ डिफेंस में। जी जी। ऐं इहा अॼुकल्ह दुनिया माना इन ते सॼी नज़र आहे दुनिया जी, त रिस्पॉन्स कहिड़ो हूंदो, इहो हिकिड़ो $1 मिलियन क्वेश्चन आहे त हाणे ईरान वधीक छा कंदो रिस्पॉन्स में। ऐं ईरानी रिप्रेज़ेंटेटिव तरफ़ां फॉरेन मिनिस्टर तरफ़ां कल्ह OIC में ॻाल्हाए रहियो जॾहिं, त उन चयो त असां रिस्पॉन्स ज़रूरु कंदासीं, पर उनजो टाइम ऐं जॻह असां जेको आहे त तय कंदासीं। दुनिया हाणे सुवालु उथाए पई त ईरान छा कंदो, इहो हिकिड़ो बेसिक सुवालु आहे माण्हुनि जे ज़हननि में जेको आहे, जंहिंजो जवाबु अञा ताईं को वाज़िह न आहे, यानी ब्लरिंग हिकिड़ी पिक्चर लॻी पई आहे त ईरान कंदो छा। ऐं ईरान जंहिं वकार सां, दिलेरी सां, जुरस सां विढ़ी रहियो इसराइल सां, ऐं इसराइल जी इहा शिकस्त आहे। जेकॾहिं अमेरिका जंग में इन्वॉल्व थियो आहे त इसराइल जी शिकस्त थी वई आहे। ऐं ॿिए तरफ़ इहो बि इहा ॻाल्हि आहे त नेतन्याहू इसराइली प्राइम मिनिस्टर चाहे पियो त अमेरिका खे कंहिं बि तरीक़े सां हिन जंग में घसीटियां, शामिलु कयां। हालांकि इहा अमेरिका जी जंग न आहे, अफ़गानिस्तान वारी, इराक वारी या दहशतगर्दी जे ख़िलाफ़ु जंग न आहे। हीअ त पीसफुल हिकिड़ो मुल्क आहे, ऐं इन में उनजी सॉवरेंटी यानी इक़्तिदार आला जेके यूनाइटेड नेशन चार्टर में आहे, त हर कंहिंखे सॉवरेंटी पंहिंजी जेको आहे त हिफ़ाज़त करणु उनजो हक़ु आहे। ऐं उनजी सॉवरेंटी लताड़ इहा गैर क़ानूनी आहे इंटरनेशनल लॉ मुताबिक़, इहो वार क्राइम में अचे थो, इहो इंटरनेशनल लॉ जे अगेंस्ट आहे, इहो यूनाइटेड नेशन सिक्योरिटी काउंसिल जे चार्टर जे अगेंस्ट आहे जेको बि अमेरिका कयो आहे, उनजी हदनि में वञी दाख़िल थियो आहे। त हाणे ईरान कहिड़ो रिस्पॉन्स करे थो, इहो हिकिड़ो वॾो सुवालु आहे डेफिनेटली। उन में उन वटि 4-5 ऑप्शन आहिनि मुंहिंजे मुताबिक़ त हिकु त इहो थी सघे थो त इसराइल ते वधीक हमला करे, ऐं वधीक जदीद जेके उन जे वटि मिज़ाइल प्रोग्राम उनजो ॾाढो ज़बरदस्त क़िस्म जो आहे। अञा हुन त जेको उज़ेर आहे ऐं जेको मॉडर्न जनरेशन जा जेके आहिनि ख़ैबर मिज़ाइल्स, उहे अञा इस्तेमालु उन ई न कया आहिनि। आख़िर उहो कॾहिं इस्तेमालु कंदो? थी सघे थो ईरान सोचे पियो त हीअ लॉन्ग जंग अञा अॻिते वधे ऐं आहिस्ता आहिस्ता पंहिंजा जेको आहे त हथियार इस्तेमालु कंदो अञा, पर हीअ जंग हींअर ॾाढी ख़तरनाक हद ताईं पहुची चुकी आहे। ऐं हींअर थी सघे हिकु ऑप्शन इहो आहे। ऐं कल्ह असां हुनजो जवाबु ॾिठोसीं पहिरियों सुबुह जो ई इसराइल ते जेको आहे मिज़ाइल्स किरिया, जदीद मिज़ाइल किरियो, जंहिंमें चयो वञे त हिकिड़ी जॻह ते उहो किरे थो 5 खां 10 बिल्डिंगूं तबाह करे थो, ऐं इहो ईअं थियो आहे। ऐं ॿियो ऑप्शन जेको ईरान वटि आहे उहो इहो आहे त अमेरिका खे छो जो हमिलो कयो आहे ऐं ईरान चयो आहे त असां ज़रूरु जवाबु ॾींदासीं। जीअं सवेर ॻाल्हि हू जुरत सां विढ़ी रहिया आहे त हू पंहिंजो वकार बुलंद रखण लाइ, डिग्निटी खे क़ाइमु करण लाइ, पंहिंजी सॉवरेंटी ते जेको उन सुवालु उथियो आहे उनखे मेंटेन करण लाइ ऐं दुनिया में पंहिंजो कदु वधाइण लाइ हू ज़रूरु जवाबु ॾींदो। थी सघे थो ॿियो ऑप्शन इहो बि रखे, हुन वटि मौजूदु बि आहे इहो पतो जंहिंखे ॾिए त अमेरिकन एयर बेसिस जेके मिडिल ईस्ट में मौजूदु आहिनि उनजे पाड़ेसरी में मौजूदु आहिनि, ऐं तक़रीबन 17 खां 19 जेको आहे बेसिस आहिनि अमेरिका जूं मिडिल ईस्ट में, त उन्हनि ते बि हमिलो थी सघे थो। पर जेकॾहिं उन्हनि ते हमिलो करे थो इहो वरी ख़तरनाक पोज़ीशन में दुनिया वेंदी, छो जो अमेरिकन एयरबेस ते हमिलो करणु वरी थी सघे थो अमेरिका वरी जवाबी कार्रवाई करे। जीअं इसराइल हमिलो कयो, शुरूआति कई त ईरान जवाबी कार्रवाई कई, वरी इसराइल हमिलो कयो, यानी जवाबु ईंदो रहे थो। ऐं टियों जेको ऑप्शन आहे उन्हनि वटि आहे स्ट्रेट ऑफ हार्मोस। उहो लंघ आहे जंहिंमें 20 खां 30% ऑयल ऐं गैस जा ज़ख़ीरा सप्लाई थींदा आहिनि, ऐं उन में इहो सिर्फ़ु ईरान मुल्क न आहे, सऊदी अरब आहे, कतर आहे, कुवैत आहे, ऐं UAE आहे ऐं ईरान आहे। त उहे लंघ जेकॾहिं बंदि कयो त इन में दुनिया जो साहु मुंझंदो, छो जो हीअ ऑयल ऐं गैस जेको सप्लाई थिए थो त उहो यूरोप तरफ़, अमेरिका तरफ़ ऐं
चीन तरफ़, रूस तरफ़ ऐं ॿियनि मुल्कनि, दुनिया जे ॿियनि मुल्कनि तरफ़ वञे थो, जंहिंजो सॼो कारवां उन ते दारोमदार आहे। फैक्ट्रियूं ऐं जेकी प्रोडक्शन्स थियनि थियूं ऐं उन खां अलावा गुड्स वञनि था उतां। यानी हिकिड़ो इहो सोड़ो लंघ आहे। ईरान इहो ऑप्शन कल्ह रखियो आहे ऐं पंहिंजे पार्लियामेंट में बि पेश कंदा हींअर, उन मां अप्रूवल वठी करे हिनखे बंदि कंदा। पर इहो आहे रिस्की ॾाढो, इहो हिकिड़े जुआ वारी जीअं चवंदा आहियूं हिकिड़ी रांदि आहे। जेकर बंदि थियो त उन जा थी सघे थो वरी रिएक्शन में जेको आहे त अमेरिकन तरफ़ां या ॿियनि मुल्कनि तरफ़ां रिस्पॉन्स अचे ईरान ख़िलाफ़ु। ऐं ॿियो ऑप्शन, चोथों ऑप्शन जेको ईरान बि वाज़िह कयो आहे ऐं पंहिंजी स्टेटमेंट्स में बार बार दोहराईंदो रहियो आहे त असां NPT खां शायदि दस्तबरदार थियूं। NPT, ऐं इहो नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां त NPT को आम न आहे। NPT यानी न्यूक्लियर नॉन प्रोलिफरेशन ट्रीटी, ऐं जेको उनजो सिग्नेटरी हूंदो आहे, जेको साइन कंदो आहे, उहो यानी एटम बम वधीक तयारु नथो करे सघे, ऐं जेकॾहिं ऑलरेडी आहे त ऐं न आहे त नथो करे सघे। ऐं ही सिग्नेटरी आहे ईरान, इसराइल उनजो सिग्नेटरी न आहे। मज़े जी ॻाल्हि इहा आहे, ऐं जे ख़तरनाक बि ॻाल्हि आहे त इसराइल उनजो सिग्नेटरी न आहे, हालांकि उन वटि ख़तरनाक बम्स मौजूदु आहिनि। त इन खां अगरि दस्तबरदार थी थो वञे, विथड्रॉ थो करे, त ईरान पोइ कहिड़े बि टाइम जोहरी ताक़त बणाए सघे थो, एटम बम बणाए सघे थो, छो जो पाबंद न आहे। पर जॾहिं तव्हां सिग्नेटरी हो NPT जा जेके दुनिया में ठही आहे साइन कयो थो, ऐं ॿियो वरी तव्हां जेके नॉन न्यूक्लियर स्टेट्स आहिनि जंहिं वटि एटम बम मौजूदु न आहिनि, जीअं पाकिस्तान वटि मौजूदु आहिनि, ॿियनि वटि मौजूदु आहिनि, 7-8 मुल्कनि वटि जंहिं वटि मौजूदु आहिनि, उनखे बि तव्हां इहो मटीरियल सेंट्रीफ्यूजिस या जेको तव्हांजो यूरेनियम आहे उहो तव्हां सप्लाई नथा करे सघो ॿियनि मुल्कनि तरफ़। त पोइ ईरान खे यानी खुलियल छूट हूंदी, ईरान जेको कोऑपरेट कंदो रहियो आहे। त इहे ऑप्शन्स 4 खां 5 मौजूदु आहिनि। पर हींअर दुनिया वेट एंड वॉच करे पई, ऐं उनजो फॉरेन मिनिस्टर ईरान जो रूस में मौजूदु हो, कल्ह मौजूदु हुयो, ऐं उन सां बि डिस्कस हले पई। छो जो रूस ते ही जेकॾहिं स्टेट ऑफ हार्मुस बंदि थिए थो त इन जा ईअं न आहे त सिर्फ़ु ईरान जा जेके मुख़ालिफ़ आहिनि उन्हनि ते असरात थींदा, बल्कि पाड़ेसरी मुल्क जीअं ॿुधायोसीं UAE, क़तर आहे, कुवैत आहे, ॿिया आहिनि, उन्हनि जो बि लंघ बंदि थींदो, उन्हनि ते बि असरु थींदो। पोइ उन्हनि जो रिएक्शन छा थींदो, ऐं उन खां अलावा ईरान ख़ुदि इन रस्ते ज़रिए पंहिंजनि इतादियुनि ॾे, रूस ॾे ऐं चीन ॾे पंहिंजो गैस ऐं जेको आहे त ऑयल सप्लाई कंदो आहे। त पोइ रिएक्शन तमामु ख़तरनाक हूंदो। ऐं इहो बंदि थियो त जीअं ॿुधायूं था त घणियूं ॻाल्हियूं इहे बि तबसरा हलनि पिया हींअर, त जीअं रिजीम चेंज जी ॻाल्हि करे रहियासीं त हाणे अमेरिका इहा ॻाल्हि करे पियो त रिजीम चेंज असां त नथा चाहियूं। कल्ह हिकिड़ी स्टेटमेंट आई आहे, पर इहा एम्बिग्यूटी आहे। ऐं केरु हाणे एतबार कंदो जेकॾहिं अमेरिकन सदर हिकु जेको सुपर पावर हुजे, जेको चैम्पियन ऑफ डेमोक्रेसी सॾाईंदो हुजे, ऐं उहो चए त मां 15 ॾींहंनि खां पोइ फ़ैसिलो कंदुसि, 2 हफ़्तनि खां पोइ, ऐं हिन स्टेटमेंट को फ़ौरन पोइ हू बदिलजी करे 2 ॾींहंनि में हमलो करे, न वॉर्निंग ॾे न ॿुधाए। ईरान खे त ऑलरेडी ज़ाहिरी ॻाल्हि आहे सीक्रेट इंटेलिजेंस सर्विसिस रिपोर्टूं ॾींदियूं आहिनि। जी हक़ीक़त में हू पंहिंजी साख बि ख़राबु साख, हुन क्रेडिबिलिटी विञाए चुको आहे। हाणे केरु एतबार कंदो हुन ते, त तव्हां छा कंदव? यानी ही अहिड़ो सदर आहे तारीख़ जो पहिरियों जेको अनप्रिडिक्टेबल आहे, अनसर्टेन आहे, जंहिं ते चवनि था त को ट्रस्ट शायदि नथा करे सघूं त ही मश्किरनि में हिकिड़ी ॻाल्हि करे पियो ऐं हक़ीक़त में ॿी ॻाल्हि करे छॾे थो। छो जो ही बम किराइण जी ॿुधायोसीं त दुनिया में पहिरियों चकर ही बम किरिया आहिनि। ॿिया ॿियूं बि वजूहातूं ॾिठो त जेकॾहिं एटॉमिक बॉम्ब जीअं किरियो त अमेरिका ॿुधाइणु चाहे पियो दुनिया खे 1945 में ॿी जंग अज़ीम खां पोइ त मां ई सिर्फ़ु ताक़तवर तरीन मुल्क आहे, मूं वटि एटम बम अहिड़ा आहिनि। ऐं हाणे बि उन्हनि जो तजुर्बो वरी ईरान ते कयो आहे, जेके पहिरियों चकर अहिड़ा बम जेको आहे किरिया आहिनि, ऐं दुनिया खे करे थो मां सुपर पावर। ऐं ॾिसो उन्हनि जी स्टेटमेंट में केॾी मस्ती आहे, त हितो त अमेरिकन जेको प्रेसिडेंट चए उहो हर कंहिंखे चवणु वठिणो पवंदो, भाउ हिते ॿियूं बि ताक़तूं आहिनि, ही यूनिपोलर वर्ल्ड न आहे, अकेले सिर्फ़ु अमेरिका ताक़तवर न आहे, हिन में रूस आहे, हिन में चीन आहे, ॿिया यूरोपियन मुल्क आहिनि, पाकिस्तान वटि ख़ुदि एटॉमिक बॉम्ब आहे, हालांकि डेवलपिंग स्टेट आहे। त उहे वरी इहो बि सुवालु अचे पियो त अमेरिका जेकॾहिं ईअं किराईंदो रहंदो, ईअं पंहिंजी मनमानी कंदो रहंदो, ऐं अॻ में बि शाम, सीरिया, लिबिया, अफ़गानिस्तान, इराक ते हमला थींदा रहिया आहिनि, अमेरिका अलाए केतिरा हमला कया आहिनि, ऐं इसराइल बि उन में कोशिशूं कंदो रहियो आहे। त उनखे रोकण वारो छा कोई न आहे, उन को सुवालु पुछण वारो कोई न आहे। ऐं ईअं ई तव्हां कंहिंजी हदुनि में वञो ऐं उन्हनि खे तव्हां बम किरायो ऐं हिकिड़े दुनिया खे जेको आहे त ख़तरनाक सिचुएशन में मुब्तला कयो, बाहि में धकेलियो। हिन में ॾिसो न डिप्लोमेसी, अमेरिकन सदर जी जेकर ॻाल्हि हली रही आहे त इहो शेयर कंदा हलूं त अमेरिकन सदर बार बार डिप्लोमेसी लाइ चए पियो, ॻाल्हियुनि ते मेज़ ते अचे जेको आहे
त ईरान त तयारु आहे। 2 ॾींहं पहिरीं हिन बमनि खां पहिरीं यूरोपियन यूनियन जे मुल्कनि जर्मनी, फ्रांस ऐं द यूके सां हुन जेनेवा में जेको मीटिंग कई हुई, अमेरिकन सॉरी ईरान जे रिप्रेज़ेंटेटिव उते शामिल हुयो। ॻाल्हियूं त हली रहियूं, सिर्फ़ु 2 ॾींहं 4 ॾींहं वेट करिणो कहिड़े नतीजे ते पहुचूं था। त ऐं उन खां अलावा जेकर ॾिठो वञे ट्रम्प जेकी इलेक्शन ख़ुदि खटी हुई उहा इन नारे ते खटी त देयर इज़ नो मोर वार। मां अमुन आणींदुसि छो जो ऑलरेडी अमेरिका 20 सालनि खां जेको बिल्कुलु हुतां जी अवाम पाण जेको आहे सो उनजो हिकिड़ो रिएक्शन ज़बरदस्त क़िस्म जो रिएक्शन पिणु साम्हूं आयो आहे। पाण वधीक जेको आहे सो आलमी इदारनि ते बि ॻाल्हाईंदासीं, आलमी क़ुवतुनि ते बि ॻाल्हाईंदासीं त आख़िर उन्हनि जो किरदारु पोइ किथे ज़ाहिर थींदो। जी जी बिल्कुलु बिल्कुलु हाणे उन्हनि जी नज़रूं ओॾियनि ऐं चीन बि वाज़े तौर ते खुलियल लफ़्ज़नि में उनखे कंडेम कयो आहे इन अटैक खे, ऐं उन्हनि बि चयो आहे हिनखे सेल्फ डिफेंस जो हक़ आहे। रूस सां ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि, उन को हू ज़रूरु अहिड़ो जवाबु ॾींदो। बिल्कुलु बिल्कुलु तव्हां दुरुस्त चई रहिया आहियो। वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। सोना जो साथ मौजूदु आहे सुबुह मेहरान प्रोग्राम सां। सोना सां ई आहे कामयाबी इनामी स्कीम। सोना आणे रहियो आहे पंहिंजे हारी भाइरनि लाइ बेशुमार इनाम खटण जो शानदार मौक़ो। सोना जो जदीद ऐं वधीक अफ़ादियत वारो भाण यूरिया ज़िंक कोड, सोना यूरिया नीम कोड ऐं सोना बोरान DAP ख़रीद करियो ऐं ॿोरीअ में मौजूदु कार्ड स्क्रैच करियो ऐं इज़ाफ़ी पैदावार सां गॾु खटियो ट्रैक्टर, मोटरसाइकिल्स, LEDs, मोबाइल फ़ोन्स ऐं बेशुमार क़ीमती इनामात। काॾे न वञिजो नाज़रीन, ॾिसंदा रहिजो अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। खे आऊं वीर भलीकार चवां थी अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं सुबुह मेहरान सां भरपूर साथ मौजूदु आहे सोना जो। सोना बोरान DAP बोरान जी हिक जेतिरी तक़सीम, वधीक फिलफोर पैदावार भरपूर। प्रोग्राम जी तरफ़ जनाब अॻियां वधूं था। प्रोग्राम में इमरान अली नूनारी साहब मौजूदु आहिनि ऐं उन्हनि खां अलावा अब्दुल रहमान पली साहब मौजूदु आहिनि। अब्दुल रहमान पली साहब तव्हांजी तरफ़ अॻियां वधणु चाहींदसि आऊं, ऐं मां ॼाणणु चाहींदसि त जॾहिं ॻोठ जी ॻाल्हि कजे थी त असां ॻोठ खे मॉडल विलेज कीअं बणायूं? पाण एतिरा सिंध में केतिरा ई ॻोठ आहिनि जॾहिं पाण विज़िट करियूं था त ॿाहिरां ॾिसी आई जेको आहे न असां चवंदा आहियूं त बसि हाणे अंदरि वञण ते दिलि कोन थी करे। जी प्लीज़। ॻोठ खे मॉडल विलेज बनाइण लाइ सभ खां पहिरीं ॻोठ जो जेको वॾो आहे उहो सही हुजणु पियो। पहिरीं इहा ई आहे ॻोठ में। अगरि तव्हांजो अॼुकल्ह तव्हांजी ॻाल्हि वांगुरु त ॻोठ सभु वीरान आहिनि, तक़रीबन उन जो पहिरीं में वॾो रीज़न इहो आहे त उते एजुकेशन जो फुक़दान हुजणु ऐं ॿियो मंशियात। जेको हींअर सिंध में हे जेको ईरान वारी जंग हले बि इन खां वधीक पाण वटि जेको अलम सिंध में इशू आहे उहो आहे मंशियात जो। ॻोठ गर्क कनि नशे में, उन जे करे मॉडल ॻोठ हुजण इहो आहे त ॻोठ में बुनियादी सहूलियतूं हुजणु खपनि। बेसिक आहे एजुकेशन पंहिंजी ऐं हेल्थ, ऐं उन खां अलावा पोइ आहे ॻोठ वारा। उहो ॻोठ वारनि जो पाण में हिक ॿिए सां केतिरो सहकार आहे, पाण में कीअं रहनि था। जीअं आउं पंहिंजे ॻोठ जी ॻाल्हि कयां त असांखे 2 खां 3 जनरेशन गुज़री वियूं आहिनि, असांजे ॻोठ में उहे ई ॻोठ वारा रहनि पिया। हाणे उहे जनरेशन वधनि पियूं पर उहो आहे त उहो ॻोठ नथा छॾनि। उहो छाजे उनजो रीज़न छा आहे त उहे असां पंहिंजे ॻोठ जे माण्हुनि जी मालिकी कयूं था, उनजे ॾुख में सुख में उन सां गॾु बीहूं था, ऐं उन जे करे ई ॻोठ मॉडल विलेज ईअं ई थी सघनि था त असां उन्हनि जी परगोर लहूं, उन जी सार लहूं, ऐं उनखे जेके बुनियादी शयूं आहिनि जेके ज़िंदगी में शहर माण्हू छो थो अचे त ॿारनि जी तइलीम सुठी हुजे, सहूलियत हुजे ऐं अमन अमान हुजे। असां उन करे शहर माण्हू अचे थो। ऐं असांजी कोशिशि आहे त पंहिंजे ॻोठ में जेके पुराणा माण्हू रहिया पिया आहिनि उन जी परगोर लहूं, एजुकेशन बहितर कयूं। इहे ई सभु जेकॾहिं कंदा त इनशाला सभु सिंधी सभु हर ॻोठ मॉडल विलेज थी सघे थो। हा बिल्कुलु। ऐं जेकॾहिं असां तालीम जी ॻाल्हि कयूं था, स्कूल्स जी ॻाल्हि कयूं था, मोस्ट गर्ल्स एजुकेशन आहे। हा बिल्कुलु। स्कूल्स जेको बिल्डिंग ॾिसण वटां ई न हूंदी आहे, तव्हां अंदरि वञो त उते फर्नीचर न हुजण जे बराबरि हूंदो आहे। तव्हां छितूं ॾिसो त चापड़ हर ॾींहं ते असांखे जेको आहे न का अहिड़ी रिपोर्ट मिलंदी आहे त चापड़ किरी पिया आहिनि, उस्ताद जेको आहे ज़ख़्मी थी पिया आहिनि, का टीचर लेडी का मौजूदु आहे उते उहा ज़ख़्मी थी पई आहे, ॿार ज़ख़्मी थी पिया आहिनि, वॉशरूम जी सहूलियत न आहे, पाणी पीअण जी का सहूलियत न आहे। अव्हां ॾे स्कूल्स कीअं आहिनि, केतिरा स्कूल आहिनि, केतिरो विज़िट उते कंदा आहियो? असांजे ॻोठ में प्राइमरी स्कूल आहे, मिडिल स्कूल आहे, ऐं ॿई माशाल्लाह फंक्शनल आहिनि। माशाल्लाह। त पोइ असां पाण मुंहिंजी लुक आफ्टर कंदा आहियूं। ऐं ॻोठ में रुगो दुनियाई तालीम सां गॾु दीनी तालीम बि आहे, मदरसो बि आहे, त उहो बि कज़न वग़ैरह उनजी लुक आफ्टर कंदा आहिनि। ॿारनि जी जेको बि थींदो आहे ऐं माइटनि खे
बाउंड कंदा आहिनि त ॿारनि खे हिनखे प्रॉपर स्कूल छॾियो। ऐं बाक़ी इहा ॻाल्हि इहा आहे त जनरली जेको पाण सिंधी जो जेको इशूज़ आहिनि ऐं मुंहिंजी जेका फील्ड आहे उहा फ़ोटोग्राफी आहे, त उन में मां कोशिशि कंदो आहियां त उन्हनि ॿारनि सां जीअं पंहिंजा कल्चर डे अची विया, ॿारनि सां माण्हू इंगेज थिए फ़ोटो जी सूरत में, वीडियो जी सूरत में, जीअं पंहिंजा जेके आम जी शादियूं थियनि थियूं पंहिंजे ॻोठनि में उन्हनि खे बि कैप्चर करियां। जीअं सिंधी जो जेको असुलु निज जेको पंहिंजो सिंधी आहे जेको समाज में जेको हींअर हैदराबाद कराची में रहे पियो, पर हुनजो रूह वरी बि ॻोठ में फाथल आहे। ॿारनि जे करे कराची शिफ्ट थी वियो, हैदराबाद अची वियो, पोइ मुंहिंजी वीडियोज़ ते काफ़ी फीडबैक ईंदो आहे हैदराबाद मुंहिंजा, कराची मुंहिंजा, सिंधी मुख़्तलिफ़ शहरनि मुंहिंजा, इवन लाहौर साइड बि जेके फैमिली सिंधी फैमिलीज़ रहियूं पियूं उहे चवंदियूं आहिनि यार असांखे असांजी ॻोठी यादि अची वई, असांखे पंहिंजे बचपन जी यादि अची वई। ॿाहिरि लिकिल कुटियूं रमनि था, रांदूं रमनि था, क्रिकेट खेॾनि था, शाम जो जेको ॻोठण वारी मच कचहरी थिए थी सर्दियुनि में कोशिशि कंदो आहे उनखे टच ॾेई एक्सप्लोर कजे। ऐं राग असां वटि उमरकोट जो कितो राग जे हवाले सां त उहो ई मशहूरु आहे, उसां शफ़ीका वञे मथे मिठी में उसां रजब फ़क़ीर। त मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे जीअं असां वटि शादियूं थींदियूं त उन में माना उन्हनि खे स्पेस ॾिजे, महफ़िलूं कराइजनि। अॼुकल्ह हर शइ कमर्शियल थी वई आहे, शहरनि में आया तीअं शादियूं कयूं, हॉल में अटेंड कयूं, पर असां वटि अञा बि असां उन्हनि खे उन पुराणियूं रवायतुनि खे कंटिन्यू कयो आहे। उहे शादियूं, उहो वेहणु मेलाप, माइटनि जो अचणु मिलणु, सभु हिकिड़ी जॻह ते हिकिड़ी छित हेठि गॾु थियणु। अॼुकल्ह कचहरियूं किथे आहिनि, तव्हां 4 माण्हू वेहो था जंहिंमें 3 ॼणा त मोबाइल हलाइनि था ऐं हिकिड़ो कंध मथे करे जी छा चयो। पोइ मुंहिंजी इहा कोशिशि हूंदी आहे ॻोठ में हैदराबादी दोस्त यार बि ईंदा आहिनि, कराची मां ईंदा आहिनि, जेके बि उन खे गॾु करे उनखे प्योर देसी माहौल ॾिजे। ऐं कोशिशि कंदी आहियां सभिनी खां फ़ोन कलेक्ट करे हिकिड़े पासे रखिजंदो आहे, हाणे वियो आया त वियो कचहरी त कजे। वाह ज़बरदस्त, ॾाढो सुठो ॾाढो सुठो, तव्हां बिल्कुलु सही चयो। ऐं पाण इन तरह जा मीम्स बि ॾिसी रहिया हूंदा आहियूं न, त असां वटि जेको आहे सो उन तरह जूं कचहरियूं कोन रहियूं आहिनि। तव्हां बिल्कुलु सही चयो त 4% जॾहिं वेठा आहिनि त 3 मोबाइल हूंदा ऐं 3 चौथो ओचितो कंध मथे कंदो जी तव्हां छा कुझु चयो। त कचहरियूं बिल्कुलु ईअं बणिजी वियूं आहिनि, उहा प्योरिटी ख़तमु थी वई आहे, उहो जेको आहे सो जेको निज माहौल हुयो उहो असांजो जेको आहे न मिसाल फॉर्मेलिटीज़ वधीक अची वियूं आहिनि, बिल्कुलु बिल्कुलु शयूं पाण कमर्शियल करे छॾियूं आहिनि। पर नेचर चवे थो, नेचर इट सेल्फ मतिलबु चवे थो त हुनमें असां नफ़ाज़ियत आहे ऐं नेचर सां जेको लव करे थो माण्हू ऐं जेको आर्ट सां पसंदि करे थो उहो इंता पसंदि करे थी नथो सघे। बिल्कुलु बिल्कुलु इहा ई ॻाल्हि आहे। सही, उहो मोहबत वंडींदड़ हूंदो आहे, मोहबत ॾींदड़ हूंदो आहे, अमन जो प्रचारक उहो माण्हू हूंदो आहे ऐं अमन खे पसंदि आर्टिस्ट उहो माण्हू आहे उनजे उन वटि वखारी मोहबत जो आहे। बिल्कुलु उहो चवंदा आहिनि शेयर लव, उनजो माण्हुनि जे चेहरे ते मुर्को आणण जी कमी आर्टिस्ट जो आहे। उहो चाहे फोक आर्टिस्ट हुजे, लोक आर्टिस्ट हुजे, ॻाइण वारो हुजे, हिकिड़ो मुसविर हुजे, पेंटर हुजे, हुनजी कोशिशि हूंदी त जेके जेके कुमायल चेहरा हुनजे मुर्कूं कीअं आणजनि। उहो पोइ चाहे वीडियोग्राफी सूरत में हुजे ऐं जेकॾहिं को बीन वॼाईंदड़ आहे त जीअं असांजे ॻोठ में लोकल आर्टिस्ट काफ़ी आहिनि, त मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त दोस्त यार महिमान अचनि था त उन्ही खे घुराइजे, उन्हनि खे ई ॿुधिजे, चंग ऐं फ्लूट ऐं सुठो सुठो ॻाईंदड़। ऐं असां वटि काफ़ी लोक आर्टिस्ट वेठा आहिनि जेके सुगड़ जीअं पाण चऊं, उन्हनि खे मतिलबु स्पेस ॾिजे पंहिंजे सर्किल में। असां चवंदा आहियूं बज़ाहिरी त असां मॉडर्न आहियूं, पर पंहिंजो बुनियादु वरी बेसिक पंहिंजो रूट आहे न, उहो वरी ॻोठ आहे। बिल्कुलु बिल्कुलु सही पिया चओ। शहरी ज़िंदगी में इंसानु तमामु जल्दी थकिजी वञे थो, हुन गाॾी वरिती, हुन बंगलो वरितो, पोइ हुन जंग में माण्हू तव्हां सही पिया चओ। तव्हांखे सुकून हासिलु करिणो आहे, तव्हांखे वरी पंहिंजी मिटी सां मोहबत करणी पवंदी, पंहिंजे माण्हुनि सां मोहबत करणी पवंदी, पंहिंजाइप में अचिणो पवंदो, तव्हांखे उहो सुकून सुरूर उहो लुत्फ़ तव्हांखे उते ई मिलंदो, शहरी ज़िंदगी में कोन मिलंदो। हर माण्हू हिन जंग में जेको आहे न लॻी वियो आहे त फलाणे बंगलो वठी छॾियो आहे, मूंखे बंगलो वठिणो आहे, हा हुन खां वधीक सुठो वठिणो आहे, हुन गाॾी वठी छॾी आहे, मूंखे अञा वधीक सुठी गाॾी वठी आहे। इन लग्ज़री जेको आहे न असांखे ॾाढो घणो थकाए छॾियो आहे। ऐं सर मूंखे ईअं बि लॻंदो आहे नारी साहिब त असां जेको आहे न घणी वॾी उमिरि जॾहिं थी वेंदी त पोइ इहा लग्ज़री असांखे उन तरीक़े सां अट्रैक्ट कोन कंदी, वरी बि असांखे जेको आहे न जी बिल्कुलु तव्हां सही चयो। मेन इज ग्रीडी बाय नेचर। इंसान फितरती तौर ते माना लाल अॼु साइकिल आहे चवंदो मोटरसाइकिल वठां, मोटरसाइकिल आहे त चवंदो कार वठां, कार आहे त वरी चवंदो बैंक बैलेंस कढायां, वरी मुल्क में पंहिंजा बंगलोज़ हुजनि, वरी ॿाहिरि ॿारनि खे पढ़ायां। मेन इज़ ग्रीडी बाय नेचर। जीअं दुनिया में बि ॾिसो पावर जी कढनि हर जेको आहे लीडर, जेके साईं ॻाल्हि कई आर्ट जी त जंगियूं जीअं आहिनि, कॉन्फ्लिक्ट्स आहिनि, माण्हुनि में वेड़ आहे, सब्र न रहियो आहे, ॻाल्हि ॻाल्हि ते झगड़ा आहिनि, उन लाइ वरी आर्ट, फन, म्यूज़िक ऐं फिल्मूं इहे ज़रूरी आहिनि। ॾिसो न हाणे जेको वर्ल्ड वार 2 लॻी, उन खां पोइ फौरन चार्ली चैपलिन जेको दुनिया में किरदारु हिकिड़ो मशहूरु थियो माण्हुनि खे खिलाइण लाइ, इहो इन लाइ यादि हुयो जो दुनिया थकिजी चुकी, जंगियूं लॻी, वर्ल्ड वार 1, वर्ल्ड वार 2,
मायूसी वारो माहौल हुयो बिल्कुल त तंहिंजे करे माण्हुनि खे थोरो खिलाइजे बि जी बिल्कुल आर्ट सुकून ॾिए थी तव्हां थकावट आहे तव्हां परेशान हो त उहो हिकिड़ो म्यूज़िक सूफ़ीज़म इहे शयूं बि लाज़मी आहिनि बाक़ी को माण्हू चए त सूफ़ीज़म छो आहे हिनजो त को डेवलपमेंट सां साइंस सां को वास्तो न ईअं न आहे हर शइ जी अहमियत आहे उन में जीअं ॿुधायोसीं त माण्हू जो ज़हनी रिलैक्स न आहे त तव्हां डिसीशन कीअं वठी सघंदव डेवलप कीअं करे सघंदव तव्हां अॻिते कीअं वधी सघंदव पोइ उहो चवंदा न बीमार माण्हू को जीअं सलाह वठण जी बीमार हूंदी आहे तव्हांखे फ्रेश माइंड्स तगड़ा ऐं सिहतमंद ज़हन सही पिया चओ बिल्कुलु ऐं हूअं बि पाण जेको आहे न ॻोठ जे ॿार खे ॾिसंदासीं त शहर जे ॿार जी बनिस्बत उहो ॿार असांखे वधीक हेल्दी उहो फुर्त नज़र ईंदो हा तव्हांखे शहर जो ॿारु जेको आहे सो उहो मे बी तव्हांखे उहो ॾिसण में हुनजी बॉडी तव्हांखे हेल्दी लॻंदी हुजे पर उहा अनहेल्दी बॉडी हूंदी आहे हुन फास्ट फूड ऐं जंक फूड जे करे अच्छा हिन ॻाल्हि खे वधीक कंटिन्यू कयूं था पर सर असां जंगनि जी ॻाल्हि कयूं पिया ईरान ऐं अमेरिका इसराइल त हीअ जेके आलमी इदारा आहिनि उन्हनि जो किरदारु किथे आहे किथे नज़र ईंदो जी बिल्कुलु जी 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 सर मां चाहींदसि तव्हां जेका ॻाल्हि कयो प्रॉपर असांजे व्यूवर्स ताईं पहुचे ऐं असां जेको आहे सो जेका बि ॻाल्हि अवां ताईं पहुचायूं उहा प्रॉपर अंदाज़ में तव्हां ताईं पहुचे असां जंगनि जी ॻाल्हि कयूं पिया जॾहिं ईरान जो रिस्पॉन्स उनजी ॻाल्हि थिए थी त दुनिया ते बिल्कुलु पूरी दुनिया जी उन ते नज़र आहे त आख़िरकार थींदो छा छो त ईरान कॾहिं बि तव्हां हिस्ट्री में खणी ॾिसो ईरान कॾहिं बि कंहिं बि मुल्क ते इन तरीक़े सां जेको आहे न स्टार्ट जंग जो कोन वरितो आहे उन जबर न कयो आहे उहा हिकु पुरअमन क़ौम रही आहे तारीख़ जे उन्हनि सुफ़नि में हमेशह तव्हांखे ईरान जेको आहे सो पुरअमन क़ौम नज़र ईंदी पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे सेल्फ डिफेंस जे लाइ बि त माण्हू कुझु कंदो आहे न हिकिड़ो इंडिविजुअल पर्सन उन ते बि को अटैक थींदो आहे त उनखे बि इजाज़त हूंदी आहे त उहो सेल्फ डिफेंस में ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो को रिस्पॉन्स ॾींदो इन ई तरीक़े सां जॾहिं कंहिं मुल्क ते हमिलो थिए थो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो मुल्क बि पंहिंजे सेल्फ डिफेंस में जवाबी कार्रवाई त ॾींदो पर उते ई वरी जॾहिं दुनिया सॼीअ ते उनजा असर पवनि था त पोइ असां वरी ॻाल्हि कंदा आहियूं यूनाइटेड स्टेट्स जी उहे इदारा जेके इंसाननि जे लाइ कमु करे रहिया हूंदा आहिनि दुनिया जी बहितरी जे लाइ कमु करे रहिया आहिनि जी सर प्लीज़ आलमी इदारो जेको वॾे में वॾो आहे दुनिया में उहो आहे यूनाइटेड नेशंस उनजो सिक्योरिटी काउंसिल उनजा 5 मेंबर आहिनि परमानेंट ऐं जेके ॿिया नॉन परमानेंट 10 हूंदा आहिनि बाक़ी त हूअं उनजा मेंबर आहिनि जेके दुनिया जा मुल्क आहिनि तक़रीबन ऐं उनजो मिशन जेको ऑब्जेक्ट जीअं इदारो को ठाहींदा त उनजा मक़सद हूंदा आहिनि लाहे अमल छा हूंदो उनजा ऑब्जेक्टिव्स कहिड़ा आहिनि उनजी मिशन कहिड़ी आहे उनजा फंक्शन्स कहिड़ा आहिनि उनजा ऑब्जेक्टिव्स मेजर इहो आहे टू स्टॉप द वार जंगनि खे रोकियो ऐं स्टेबिलिटी आणियो पाइदारी आणियो अमुन क़ाइमु कयो ऐं जेको आहे प्रोग्रेस यानी ऐं प्रॉस्पेरिटी कामयाबी आणियो क़ौमुनि जी ॿिनि क़ौमुनि जे विच में मुल्कनि जे विच में जंगनि खे रोकणु इन खां पहिरीं इदारो हुयो लीग ऑफ नेशन उहो वरी उनजो मक़सदु बि इहो हुयो त जंगनि खे रोकिजे ऐं उहो ठहियो हो 1919 में जेको जंग अज़ीम पहिरीं खां पोइ छो जंग अज़ीम लॻी त मुल्कनि सोचियो त हाणे ठाहिजे वरी जॾहिं ॿी जंग अज़ीम लॻी ऐं हिटलर माण्हू मारे छॾिया मिलियंस में यहूदी ऐं ॿियूं क़ौमुनि जा त उन खां पोइ ॿी जंग अज़ीम लॻी त उनजो वजूद ख़तमु थी वियो छो जो हू फेल वियो जंगनि खे रोकण में पीस खे क़ाइमु करण अमुन खे क़ाइमु करण में पोइ उन खां पोइ जंग अज़ीम जॾहिं ॿी ख़तमु थी त हीअ असांजो वजूद में आहे यूनाइटेड नेशन ऑर्गेनाइज़ेशन जंहिंजो कमु आहे जंगनि खे रोकणु ऐं हक़ ॾियारणु क़ौमुनि खे अमुन क़ाइमु करणु पर हींअर जेका ॾिसूं था जीअं तव्हां सवेरे ॻाल्हि करे रहिया आहियो त ईरान वाक़ई हिकिड़ो पीसफुल मुल्क आहे न हू हमिलो हुननि कॾहिं कयो आहे ऐं न ई हमले जो सोचे रहिया न हुननि एटॉमिक बॉम्ब ठाहियो आहे ऐं चवनि था न वरी असां ठाहिण जो को इरादो आहे ऐं इहा ॻाल्हि मूं शेयर कंदो हलां त शायदि घटि माण्हू ख़बर हुजे त आयतुल्ला ख़मैनी सुप्रीम लीडर ईरान जे हिकिड़ी स्टेटमेंट ॾिनी हुई उन त हीअ जेको एटम बम ठाहिणु आहे इहो नाजाइज़ आहे इहो असां न ठाहींदासीं इन खां वधीक ॿियो छा चइजे त यूनाइटेड नेशन जी ॻाल्हि कराए त उन्हनि खे जंग रोकण आहे कमु पर हींअर जेका ॾिसूं था त यूनाइटेड नेशन पंहिंजी मिशन में पंहिंजे ऑब्जेक्टिव में अमुन क़ाइमु करण में क़ौमुनि जे विच में जंग रोकण में नाकाम वियो आहे बुरी तरह ते ऐं उहो हिकिड़ो ॿियनि जे हथनि में सुपर पावर्स जे हथनि में खेॾी रहियो आहे त जंग ॾिसूं कश्मीर जो जेको बाल आहे उहो कोर्ट में आहे यूनाइटेड नेशंस में उहो हल न थी चुको आहे फ़लस्तीन में ज़ुल्म सितम हली रहियो आहे ग़ज़ा ते कब्ज़ो थी रहियो आहे उन लाइ यूनाइटेड नेशन छा कराए त ईरान लाइ छो कंदो ईरान जी त जंग वरी आहे अमेरिका सां
ऐं इसराइल सां अमेरिका खे बि हींअर शामिलु कयो आहे, घसीटियो वियो आहे, त उहो वरी उन्हनि जे हथनि में हिकिड़ो असां चऊं था त हिकु डमी हिकिड़ो जेको आहे इदारो आहे। कल्ह यूनाइटेड नेशन्स जो इन जे बारे में इजलास थियो आहे हिननि जे ईरान जी डिमांड ते। उन में चाइना, रशिया ऐं पाकिस्तान जेको आहे रेज़ोल्यूशन आणणु चाहिनि था त सीज़ फायर हुजणु खपे। हाणे उन ते केतिरो अमल थिए थो उहो बि ॾिठो वञे, पर यूनाइटेड नेशन बुरी तरह फेल थी चुको आहे ऐं जेको अमेरिका बि हमलो कयो आहे उहो बि यूनाइटेड नेशन जे चार्टर जे ख़िलाफ़ु आहे। सोवरेंटी यानी ॿियनि जी हदनि में वञी इंटरफेयर करे ऐं तव्हां इन हिकु डिसेप्शन जेको धोखे ते क़ाइमु आहे उन्हनि जा बम खेरणु ऐं जंग करणु, त उनजे उहो ख़िलाफ़ु वियो आहे चार्टर जे। ऐं ॿियो वरी इदारो आहे IAEA जेके असां ॻाल्हि करियासीं एटम बमनि खे रोकण लाइ, न्यूक्लियर प्रोलिफरेशन खे ऐं आर्म्स कंट्रोल खे हथियारनि ते गिरफ़्त आणण लाइ, सिक्योरिटी पैदा करण लाइ ऐं सेफ्टी पैदा करण लाइ, यानी तव्हांजा जेके बम आहिनि हाणे उहे महफ़ूज़ आहिनि या न आहिनि, इहो हिकिड़ो ख़ुदि यानी दुनिया लाइ वॾो सुवालु थी वियो आहे। ईरान जो हाणे सेफ्टी ऐं सिक्योरिटी जो किथे सुवालु आहे उन्हनि जे, त उहो इदारो ख़ुदि स्टेटमेंट ॾेई चुको आहे ऐं रिपोर्ट जमा करे चुको आहे जेको आहे त इंटरनेशनल कम्यूनिटी अॻियां यूनाइटेड नेशन्स खे अमेरिका खे चई चुको आहे त बाबा हू बॉम्ब्स नथा ठाहिनि, तंहिंजे बावजूद बि अमेरिकन जेको हमिलो कयो आहे। पर वरी हिते तो सुवालु उथे थो ऐं ख़ुदि ईराननि इहो सुवालु पैदा कयो आहे, उथायो आहे त IAEA जा इंस्पेक्टर इन्वेस्टिगेशन कनि पिया। जीअं NPTO मेंबर आहे, सवेर ॻाल्हि कईसीं त उहो इंस्पेक्टर्स आया इन्वेस्टिगेट कनि पिया त बाबा हीउ छा करे रहिया, ईरान में छा थी रहियो आहे, हीउ जेके यूरेनियम खे इनरिच कनि था या नथा कनि, एटम बम ठाहिनि था या नथा ठाहिनि। उन रिपोर्ट ॾिनी हिननि वटि को बि यूरेनियम खे इनरिच ई नथा कनि, एटम बम जो को ठाहिण जो इरादो न आहे। उनजे बावजूद जो यानी IAEA ते इहो हिकिड़ो सुवालु उथे थो ख़ुदि त IAEA छो ख़ामोश आहे, तंहिं करे उहा बि इन जुर्म में इन वार में शामिलु लिखी वञे थी ऐं ईरान बि इहो चए थो उहो बि शामिलु आहे। ऐं ॾिसो न इन खां पहिरीं IAEA जा इंस्पेक्टर्स आया, इन्वेस्टिगेट कयूं, साइट्स ते विया न्यूक्लियर फैसिलिटीज़ ते, उन्हनि वटि सॼी इंफॉर्मेशन हुई त कहिड़ी साइट किथे आहे, छा थी रहियो आहे ऐं एग्ज़ैक्ट उते टारगेट्स बि थिए पियो। इहो बि हिकिड़ो वरी दुनिया में सुवालु उठायो वञे थो त इंफॉर्मेशन इन्हनि वटि इहा किथां आई। ऐं इहे आहिनि यानी आलमी इदारा, इन्हनि जी ज़िम्मेवारी आहे, पर उहे नाकाम आहिनि बुरी तरह सां ऐं उहे ॿियनि जे हथनि में खेॾी रहिया आहिनि। ऐं ॿियो वरी आहे OIC जेके रीजनल ऑर्गेनाइज़ेशन आहिनि, जेके OIC ऑर्गेनाइज़ेशन ऑफ इस्लामिक कॉन्फ्रेंस आहे। मां चवंदुसि इहो भुट्टे साहब खे बिल्कुलु कंट्रीब्यूशन ॾियणु खपे, जंहिं OIC जो आइडिया ॾिनो। उन में ॿिया बि मुल्क शामिलु हुआ, इराक बि शामिलु हुयो, उन में जेको आहे त सऊदी अरबिया हुयो, किंग शाह फैसल शामिलु हुयो, जंहिं हिन आइडिया खे डेवलप कयो त OIC छो न ठाही वञे। छो जो OIC इन्हनि जे आइडिया सां ठही, जेकी 1900 आई थिंक 69 में 69 एग्ज़ैक्टली आई थिंक इहा ई डेट आहे। त उन्हनि इहा आइडिया ॾिनो OIC इन लाइ ठाहियूं त छो न असां सभु मुस्लमान मुल्क हिकु प्लेटफॉर्म ते गॾु थियूं, ॿधी वियो ऐं जेकॾहिं को असां ते हमिलो कयो करे थो त उनखे असां इहो तसवर कयूं त इहो समूरनि ते हमिलो आहे। जीअं नेटो, ऐं इहो बि अमेरिका तरफ़ां बयानु आयो आहे ऐं हिकिड़ी बार बिल्कुलु मां चवंदुसि जेको आहे त जोक टाइप लॻे पई, हिकु एरोनिकल आहे त चए थो असां अमेरिका ते जेका जवाबी कार्रवाई कई त ईअं सम्झो तव्हां नेटो ते कार्रवाई कई। ऐं इहो जेको बम्स किरा विया आहिनि, न्यूक्लियर फैसिलिटी ख़तमु कयो आहे, इहो ईअं सम्झो त नेटो हमिलो कयो आहे। नेटो में अलाए केतिरा मुल्क था, यूरोपियन मुल्क तक़रीबन अची था वञनि। नॉर्थ एटलांटिक ट्रीटी ऑर्गेनाइज़ेशन उनजो वरी हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे नेटो जो, जेकॾहिं हिकु मुल्क ते बि हमिलो कयो त तसवर ईअं कयो वेंदो त पूरे यानी नेटो ते हमिलो कयो आहे। जीअं अफ़गानिस्तान ते हमिलो नेटो फोर्सिस कयो, इराक ते नेटो फोर्सिस हमिलो कयो। त चवण जो मक़सदु आहे हीअ इदारा वाक़ई इन्हनि खे फंक्शन पंहिंजो ॾेखारणु खपे, जेके ऑब्जेक्टिव्स आहिनि उनखे फुलफिल करणु खपे, पर उहे बिल्कुलु बुरी तरह नाकाम आहिनि। कश्मीर इशू हुजे, फ़लस्तीन इशू हुजे, ईरान जी जंग हुजे या ॿिया जेके असां मुस्लमान मुल्कनि ते हमला थिया उन्हनि में हीउ नाकाम वियो आहे। हाणे असांजे OIC जेको ऑर्गेनाइज़ेशन इस्लामिक कॉन्फ्रेंस जेके कल्ह ऐं टोनी शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो नाज़रीन सोना जो भरपूर साथ मौजूद है। सोना यूरिया नीम कॉर्न नाइट्रोजन से भरपूर अडोही ऐं जीतन खां तहफ़ुज़ फराहम करे तो काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान।
ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं सुबुह मेहरान सां भरपूर सहकार मौजूदु आहे सोना जो सोना यूरिया ज़िंक कोंड असां जेकॾहिं सोना जी ॻाल्हि कयूं था त सोना यूरिया नीम कोंड बि मौजूदु आहे जेको नाइट्रोजन सां भरपूर अॾोही ऐं जीतनि खां तहफ़ुज़ फराहम करे थो प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था ॾाढा ज़बरदस्त प्रोग्राम में महिमान मौजूदु आहिनि ऐं जेको मौज़ू आहे जेका ॻाल्हि ॿोल हली रही आहे तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में प्रोग्राम नाज़रीन अवां ताईं पहुची रहियो आहे इमरान नूनारी साहिबु पहिरीं थोरो तव्हांजी तरफ़ ई अॻियां वधणु चाहींदमि जनाब तव्हांजी तरफ़ ई असां अॻियां वधंदासीं सर असां जेकॾहिं जंगियुनि जी ॻाल्हि कयूं था ऐं हीअ जंगियूं जेकॾहिं अॻियां वधियूं त पोइ कहिड़ा नुक़सानात आहिनि पूरी दुनिया खे छो त कंहिं हिकु खिते जी कंहिं हिकु मुल्क जी ईरान इराक या अमेरिका या इसराइल जी ॻाल्हि कोन थी हले पर हुन जा ज़ाहिरी ॻाल्हि आहे असरात त पूरी दुनिया ते ई पवणा आहिनि एग्ज़ैक्टली ऐं अमेरिका जी इन्वॉल्वमेंट खां पोइ त वरी अञा ख़तरनाक सिचुएशन थी रही आहे ऐं सवेरे बि जीअं ॻाल्हि कई हीअ जंग केसी ताईं वेंदी हाउ लॉन्ग ऐं कॾहिं ख़तमु थींदी इहा अनसर्टेनिटी आहे स्टिल ऐं ईरान छा थो सोचे अहम सुवालु इहो आहे त रेस्पॉन्स छा थो ॾिए रेस्पॉन्स जेकॾहिं रिएक्शन में आयो ऐं ख़तरनाक रिएक्शन में आयो त वरी रिएक्शन जो वरी एक्शन जो रिएक्शन ईअं साइकिल हलंदी पई इन जा असरात तमामु डेफिनेटली हिकिड़ा डेंजरस आहिनि ख़ासि तौर ते जेके डेवलपिंग स्टेट्स आहिनि या इवन डेवलप्ड स्टेट्स लाइ जीअं सवेर ॻाल्हि स्टेट ऑफ हार्मोस खे अगरि ब्लॉक कयो वञे थो त तेल जी पूरी दुनिया में घटिताई अची वेंदी ब्लॉक थी वेंदो ऐं तेल जेको आहे त महांगो थी वेंदो पेट्रोल महांगो थी वेंदो इवन पाकिस्तान महांगो थी वेंदो ऐं अगरि पेट्रोल महांगो थी वेंदो उन खां पोइ महांगाई वधंदी ऐं पूरी दुनिया में इन्फ्लेशन इकोनॉमिक यानी हिकिड़ी जेको आहे त असां चऊं था अनसर्टेनिटी ईंदी इन्फ्लेशन ईंदी महांगाई वधंदी ऐं जेको आहे त पेट्रोल महांगो थींदो इहे असरात आहिनि ऐं उन खां अलावा वरी ॿिया जेकॾहिं असरात असां पॉलिटिकल ऐं मिलिटरीली ॾिसूं त जेकॾहिं जंग प्रोलॉन्ग थिए पई ऐं ऑप्शन्स कुझु अहिड़ा इस्तेमालु कया वञनि था ईरान तरफ़ त थी सघे थो अॻिते इतिहादी शामिलु थी वञे उनजा ईरान जा इतिहादी जीअं रूस ऐं चाइना ईरान सां एलाइज़ आहिनि उनजा स्ट्रेटेजिक पार्टनरशिप आहे उनजी मिलिट्री पार्टनरशिप आहे इकोनॉमी में बि गॾु आहे ऐं उनजो जेको आहे त बिज़नेस आहे हिक ॿिए जो ऐं ॾिसो न जेकर हाणे ट्रेन जेको फैसिलिटीज़ ते न्यूक्लियर सॉरी एनरिचमेंट यूरेनियम एनरिचमेंट ते जेको अटैक कयो आहे अमेरिका ऐं हिकिड़ी ॿी आहे लेब उन ते अटैक न कयो अथई उते ॿुधायो वञे पियो त 200 जेका रूसी वर्कर्स कमु कनि पिया ऐं अमेरिका पहिरियों चई चुको तव्हां हिनखे एवेक्यूएट कयो ख़ाली कयो ऐं रूस पंहिंजा माण्हू कढे पर रूस हुनखे इनकार कयो ऐं उन चयो जेकॾहिं हमिलो कयो त तसवर कयो हूंदो असां ते हमिलो कयो आहे यानी ॾिसो केॾी सिचुएशन ख़तरनाक थी वई महांगाई खां अलावा पेट्रोल जी कमी ईंदी उहो महांगो थी वेंदो उन खां अलावा जेके इतिहादी अची विया ऐं प्रोलॉन्ग वार थिए पई त उनजा असरात असांजी सोच खां वधीक ख़तरनाक ऐं भयानक थी सघे सही बिल्कुलु अच्छा असां जॾहिं मुस्लमान मुल्कनि जी ॻाल्हि कयूं था मुस्लमान मुल्क जेकॾहिं हिकु जॻह ते गॾु थियनि था ऐं इहो डिसीजन वरितो वञे थो त किथे बि जेकॾहिं सूरत हाल ख़तरनाक थिए थी असांखे यूनाइटेड थी करे ऐं जेको आहे सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे पंहिंजी तरफ़ खां उहा कारवाई करणी पवंदी त पोइ छा था सम्झो त पोइ उन ते उनजा वरी दुनिया ते छा असरात पवंदा असरात पवंदा पर सुवाल इहो आहे त मुस्लमान मुल्क हिकु प्लेटफॉर्म ते बीहनि था छा वाक़ई उहे एक्शन उनजे ख़िलाफ़ खणनि पिया इहो हिकिड़ो वॾो सुवालु आहे माना हिकिड़ो एम्बिग्यूटी आहे कल्ह बि स्टेटमेंट मूं ॿुधी रहियुसि अमेरिकन जी त उहे चई रहिया जेके तव्हां सां हींअर ॻाल्हियूं करे रहिया आहिनि ईरान सां या चवनि था त ईरान जे असां भर रहूं असुल में अंदरूनी तौरु उहे असांजी भरनि इहा हिकिड़ी ख़तरनाक स्टेटमेंट आहे ऐं ॾिठो वञे थो त हिन हमले खां पहिरीं सॼी प्लानिंग आहे हीअ हमिलो अॼु जो न आहे ऐं हीअ 35 सालनि खां इहो राग ॻाईंदो अचे पियो नेतनयाहू त ईरान वटि बम एटॉमिक बम उहो अॼु ठाहे रहिया बसि अॼु 1992 में पहिरियों हीअ बयानु ॾिनो हिन पार्लियामेंट में इहे इसराइली में त ईरान जेको आहे एटम बम ठाहे थो वरी 2012 में ॿीहर ॻाल्हि कई त बसि कुझु हफ़्तनि में बम ठाहिणो वरी हाणे ॻाल्हि कई कुझु हफ़्तनि में उहो किथे आहे एटम बम त उहो न आहे त चवण जो मक़सदु इहो आहे त हिन जा असरात ख़तरनाक आहिनि पर मुस्लमान मुल्क इतिहाद थींदा हिन जंग खां पहिरीं जीअं सवेर ॻाल्हि कई हीअ अॼु जी प्लानिंग न आहे अमेरिकन ऐं इसराइल जी पहिरीं जी प्लानिंग हुई त अमेरिकन जेको आहे सदर जेको अरब कंट्रीज़ खे UAE कतर एंड ईरान ऐं सऊदी अरबिया ईरान न उन्हनि मुल्कनि जो विज़िट कयो विज़िट कयो उन्हनि खे यानी कॉन्फिडेंट में वरितो उहे आहिनि अमेरिका जा इतिहादी त छा उहे हिकु पेज ते ईंदा इहो हिकिड़ो सुवालु आहे पर पाकिस्तान एटॉमिक हिकिड़ी ताक़त आहे वॾी मिलिट्री आहे असां वटि स्ट्रॉन्गेस्ट ऐं कुझु ॾींहं पहिरीं त असां ॾिठोसीं 5 ॾींहं जे दौर ते असांजो चीफ आर्मी हुयो ऐं लंच कई आहे हिकिड़ी एक्सक्लूसिव लंच जेके चवंदा त अमेरिकन सदर तारीख़ में पहिरियों चकर अहिड़ी लंच कंहिं आर्मी चीफ सां कई आहे
पाकिस्तान जो आर्मी चीफ जी, सां बिल्कुलु। पर चवंदा न देयर इज़ नो फ्री लंच यस फ्री लंच न हूंदी आहे Yes. त उनजा नताइज बि आहिनि हिकिड़ा इहे बि बहस हले पियो दुनिया में ऐं पाकिस्तान में बि अच्छा सर, पर ही- हीउ जेको हमिलो हिकिड़ी ॻाल्हि सिर्फ़ु आख़िरी मां शेयर कंदो बिल्कुलु, आहियां बिल्कुलु, त जेको हमिलो हिन सोवरेंटी खे टोड़ियो आहे ऐं अमेरिका ईअं बम किराया आहिनि अगरि सुपर पावर इहो करे थो त पोइ हीउ हाणे हिननि चांस ॾिनो आहे ॿियनि मुल्कनि जीअं इंडिया खे त छा इंडिया पोइ प्रीएम्प्टिव स्ट्राइक कंदो इंडिया जे तरफ़ां बि ख़तरात वधंदा सही। छो हुनखे हीअ हिमत मिलंदी बिल्कुलु, जेकॾहिं चवंदा न बिल्कुलु। वॾो खरे त उनजा पोइ ॿिया नंढा छा कंदा छा कंदा, त उनजा इतादियुनि खे ही इनकरेजमेंट आहे हिकिड़े क़िस्म जी इहो हिकु पहलू खां Exactly, नथो वञे exactly. घणनि पहलूअनि खां इहो ख़तरनाक हमलो आहे जी अमेरिका जो सर टाइम बिल्कुलु असांखे इजाज़त नथो ॾिए वक़्त जी घड़ी बिल्कुलु बि इजाज़त नथी ॾियनि लास्ट में तव्हां खां मैसेज वठंदासीं तव्हांजो छा मैसेज हूंदो मैसेज इहो कोशिशि कनि त ॻाल्हियुनि जी मेज़ ते अचनि अमेरिका ऐं इसराइल्स छो जो जेतिरो जल्द थी सघंदो सीज़ फायर थिए पई त ॿियनि मुल्कनि लाइ बहितर आहे पर ईरान बि वरी पंहिंजे वकार खे बुलंद रखण लाइ को रिस्पॉन्स ॾींदो त अमुन कोशिशि कयूं पखेड़ियूं ऐं अमुन जी ॻाल्हि थिए ऐं जंगनि खां असां हटी वञूं छो जो बारूद एतिरो मौजूदु आहे ऐं अगरि वाक़ई जंगनि में असां मौजूदु रहियासीं ऐं बारूद जो इस्तेमालु थियो त हिते को बि सही शायदि मोहम्मद इब्राहिम जो ज़िंदा हिसाब न लिखियो न त दुनिया में एतिरो बारूद गॾु थी चुको आहे जो अहिड़ियूं हज़ारनि दुनियाऊं जेके आहिनि हिकु दुनिया ते छा हज़ारे दुनियाऊं तबाह थी Exactly. सघनि थियूं बिल्कुलु, सर बिल्कुलु थैंक यू दुरुस्त सो मच फॉर योर वैल्यूएबल टाइम ॾाढो सुठो लॻो काफ़ी सारा क्वेश्चन स्टिल मूं वटि मौजूदु आहिनि पर वक़्त जी घड़ियूं जीअं त मूं चयो त वधीक इजाज़त नथियूं ॾियनि इनशाला ईंदड़ प्रोग्राम में तव्हांखे मधु कंदासीं ऐं वधीक जेको आहे सो असीं बहस मौजूदु कंदासीं आहियूं। जी थैंक यू सो मच फॉर योर अवेलेबिलिटी ऐं सर तव्हांजा बि शुक्रगुज़ार आहियूं अब्दुल रहमान पल्ली साहब मां लास्ट में तव्हां खां बि मैसेज वठंदमि ऐं मां चाहींदसि त ॻोठनि खे कीअं बहितर कजे उन उन प्योरिटी में कीअं वञिजे पंहिंजी नेचर खे कीअं सुठो कजे तव्हां इन हवाले सां ई तमामु व्यूवर्स खे मैसेज ॾिजो उहो आहे न कुल्फत कटी खां मोहबत रती चङी आहे त उन करे कुल्फत खे छॾियो जेको चवंदा आहिनि अॼु जे दौर में नफ़्सा नस्बी में जेकॾहिं तव्हांखे मोहबत जे बनिस्बत मोहबत मिले थी न माना इहा रब साईं जी शुक्रगुज़ारी चइजे उन करे मनफ़ी शयुनि खे हटी करे पॉज़िटिव शयुनि ते ॻाल्हाइजे पॉज़िटिव लिखिजे ऐं दुनियादारी में बि पंहिंजो हिकिड़ो रवैयो बहितर कजे पंहिंजो किरदारु बहितर कजे उअं ई सभु शयूं बहितर थींदियूं बाक़ी एज़ आर्टिस्ट या नेचर लवर आहे मुंहिंजी आहे दोस्तनि खे बि इहो आहे पहिरियों त पंहिंजे नंढियुनि नंढियुनि शयुनि खे में ख़ुशियूं ॻोल्हियो पंहिंजे आड़े पाड़े में नंढा ठेले वारा अचनि था भला ठीकु आहे उन्हनि खां कुझु वठो मेला मलाखड़ा पंहिंजो पाण चवंदा त इहे ईअं आहिनि ईअं न आहिनि नंढा ॿार अचनि था पाण पंहिंजे दोस्तनि जी वधाउ लाइ करे 1000 रुपया ख़र्च करे था छॾियूं पर 50 रुपया कंहिं नंढड़े ॿार खे ॾेई उनखे साइकिल वठी ॾियूं भला रेंट ते 5 मिंट लाइ जेका उहा जेका इनर फीलिंग ख़ुशी आहे न उहा तव्हां कंहिं 5 स्टार होटल में मानी खाईंदा त कोन तव्हांजे उनजे करे कोशिशि इहा आहे त पंहिंजनि माण्हुनि जी मालिकी कयो जी ज़बरदस्त ॾाढो सुठो तव्हांजो मैसेज ॾाढो सुठो थैंक यू सो मच तव्हां असांखे वक़्तु ॾिनो तव्हां ॿिन्हिनि महिमाननि जी मौजूदगी में प्रोग्राम तमामु सुठो असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुतो आहे पूरो जो पूरो क्रेडिट मुंहिंजी टीम ॾे वञे थो ऐं मुंहिंजे आयल मौज़िज़ महिमाननि ॾे वञे थो नाज़रीन मूंखे ॾींदव इजाज़त ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदव हिन पूरे प्रोग्राम सां भरपूर सहकार मौजूदु रहियो सोना जो सोना सां ई आहे कामयाबी ऐं इनामी स्कीम बि गॾु मौजूदु आहे सो तव्हां सोना आणे रहियो आहे तव्हांजे लाइ ख़ासि तौर ते हारी भाइरनि जे लाइ बेशुमार इनाम खटण जो मौक़ो ऐं जॾहिं तव्हां उहा बोरी वठो था त उन में स्क्रैच कार्ड बि मौजूदु रहे थो ऐं स्क्रैच कार्ड जे ज़रिए तव्हांखे इनाम भरपूर इनाम तव्हांखे मिली सघनि था उन में ट्रैक्टर मोटरसाइकिल LEDs मोबाइल फ़ोन्स ऐं बेशुमार क़ीमती इनाम उन में मौजूदु आहिनि सो वधीक जेको आहे सो इनशाला सुभाणे जे ॾींहं ते हिकिड़ी नई थीम सां नवनि महिमाननि सां हाज़िर हूंदासीं मूंखे ॾींदव इजाज़त मुंहिंजी इंटायर टीम खे ॾींदव इजाज़त अल्लाह निगहबान